अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी वॉर्म वेलकम। सुजाग सिंध के सलाम सिंध। नाज़रीन, उम्मीद कयां थी ठीक हूंदव ऐं ख़ुशबाश पंहिंजे घर भातियुनि सां वेही करे असांजो प्रोग्राम ॾिसंदव। मूंखे पंहिंजे ॾींहं जी शुरूआति सां गॾोगॾु ॾिसंदव ऐं असांजी हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सां गॾु पंहिंजे बि ॾींहं जी शुरूआति कंदव, छो त असांजी शुरूआति बि तव्हां सां थींदी आहे ऐं तव्हांजी शुरूआति असां सां थींदी आहे। त हीउ जेको असांजो पंहिंजो रिश्तो आहे, नातो आहे तव्हांजो सिंध टीवीअ सां ऐं असांजे हिन सलाम सिंध जे सॼी सेट सां, सॼी टीम सां, मूं सां, इहो बेमिसाल आहे, हिकिड़ो ख़ासि रिश्तो आहे। नाज़रीन, अॼु आहे 1 मई, 1 मई ऐं दुनिया भर में लेबर डे जे हवाले सां सेलिब्रेट कयो वञे पियो। मोकल जो ॾींहुं आहे ऐं स्कूल्स, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़, ऑफिसिस जूं छुटियूं आहिनि। पर अजीब ॻाल्हि आहे त जंहिंजे करे इहो ॾींहुं सेलिब्रेट कयो थो वञे, जेके असल मज़दूर तबिको आहे असांजो, उन्हनि खे अॼो को ॾींहुं मोकलनि आहे। ऐं मूंखे ॾाढियूं ख़ूबसूरत सिटूं यादि थियूं अचनि पियूं जेके अमर पीरज़ादे जूं आहिनि ऐं बहितरीन मज़दूरनि जे हवाले सां हमदर्दीअ जो जेको उन्हनि इज़हार कयो आहे पंहिंजनि सिटुनि में, ऐं हक़ीक़त सां हिननि जो वास्तो आहे, मां उहे तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। चवनि था त मजबूर ज़िंदगियुनि जी कंहिंसां कयूं कथा, मजबूर ज़िंदगियुनि जी कंहिंसां कयूं कथा, फुटपाथ ते सुम्हनि था लीणूं अथनि लटा, रंगीन ज़िंदगियुनि जे हर रंग खां पुछो, रंगीन ज़िंदगियुनि जे हर रंग खां पुछो, बेरंग ज़िंदगियुनि में कंहिंजी हुई ख़ता, नंगे लिबास में आ, नंगे लिबास में आ दुनिया ॾिसे पई, नंगे लिबास में आ दुनिया ॾिसे पई, शायदि मरे त पाइनि उनखे लटा अच्छा, ही दर्द जूं दवाऊं आ दर्द बि दवा, ही दर्द जूं दवाऊं आ दर्द बि दवा, ए वेज नाहे तो वटि हर दर्द जी शफ़ा, मूं वक़्त खे खपाए पैसा वठी छॾिया, मूं वक़्त खे खपाए पैसा वठी छॾिया, हिन पेट खे भरण जी केॾी मिली सज़ा, मजबूर ज़िंदगियुनि में कंहिंसां कयूं कथा, मजबूर ज़िंदगियुनि जी कंहिंसां कयूं कथा, फुटपाथ ते सुम्हनि था लीणूं अथनि लटा। इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इहे जेके फीलिंग्स आहिनि, अहसास आहे, ऐं शाइर जॾहिं शाइरी करे थो त ज़िंदगीअ सां उहे फीलिंग्स, उहे अहसास जेके ज़िंदगीअ सां वाबस्ता हूंदा आहिनि, उन्हनि जी शाइरीअ में नज़र ईंदो आहे। नाज़रीन, बिल्कुलु सच आहे, छो त मां बिल्कुलु हिननि शयुनि खे ॾिसंदे ॾिसंदे स्टूडियो ताईं अॼु पहुती आहियां। ऐं जीअं ई घर मां अॼु मां निकितसि, मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि त जीअं ई माना मुंहिंजे पंहिंजे ॿारनि जी अॼु स्कूल जो ऑफ हुयो ऐं असांजे घर जा जेके मर्द आहिनि उन्हनि जूं ऑफिसिस जूं छुटियूं हुयूं, सभु सुता पिया हुया, हिकिड़ी मां उथी आयसि, छो त मूंखे मज़दूरनि खे, पंहिंजो जेको मज़दूर तबिको आहे, जेके अॼु लेबर डे जे हवाले सां जंहिंजे करे सॼी सेलिब्रेशन आहे, उन्हनि खे मां चाहींदसि त इहो ट्रिब्यूट ॾियणो हुयो। इन करे इहा असांजी ज़िमेदारी आहे सोसाइटीअ में, मुंहिंजी ज़िमेदारी आहे त मां इहो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन इन में ॾियां सोसाइटीअ में। पर मां जॾहिं निकितसि जीअं ई, त मां ॾिठमि त मज़दूर उहो ई पंहिंजो कमु कनि था पिया असांजी सोसाइटीअ में ऐं रोज़गारीअ जे हवाले सां, छो त उहे अफोर्ड नथा करे सघनि हिकु ॾींहं जी मोकल। असां स्कूल्स खे मोकल था ॾियूं, यूनिवर्सिटीज़ खे मोकल था ॾियूं, ऑफिसिस जो अॼु ऑफ थो थिए, ऐलान था थियनि त भाउ अॼु लेबर डे आहे, सो को कमु न थींदो, तव्हां छुटी कयो। पर इहो केॾो हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त उन लेबर जे लाइ, उहो मज़दूर जंहिंजे करे लेबर डे मल्हायो थो वञे सॼी दुनिया में, उहो हिकु ॾींहुं बि छुटी नथो करे सघे। ऐं उहो छो नथो करे सघे? जॾहिं मां उन्हनि सां ॻाल्हायो त उन्हनि चयो त असांखे ज़ाहिर आहे पेट पालणो आहे, असांजे रोज़ जी दिहाड़ीअ जे हवाले हिसाब सां उहे कमु था कनि, उन्हनि खे पैसो खपे। त इहा जेको महांगाई जो दौर आहे, इन दौर में जेको लोड़े थो सो मज़दूर तबिको आहे। नाज़रीन, मां चाहींदसि तव्हां बि ॾिसो ऐं तव्हांखे पाण खे अहसासु थिए त तव्हां ॾिसो त अॼु जे दौर ते जेको अॼु जो ॾींहुं आहे 1 मई, जेको सेलिब्रेट कयो थो वञे मज़दूरनि जे करे, उहो मज़दूर असल में छा थो सोचे पियो। ॾिसो, अचो। हम तो मजदूर हैं, हमने काम करना है। आपने काम करना है, दिहाड़ी पे काम करना है? दिहाड़ी पे काम कर रहा है। इसके बारे में बताओ कि कितनी दिहाड़ी होती है और दिन में कितना घंटा काम? 8 घंटे काम करते हैं, 1200 रुपये दिहाड़ है। लेकिन आज के दिन छुट्टी तो बनती है ना, आपको भी आराम मिलना चाहिए। हम मजदूर हैं, हम क्या करें? चाहिए तो ना। हाँ, घर चलाना है, घर बच्चे हैं, हर किसी के अखराजात हैं, ज़रूरत है।
इसीलिए तो काम कर रहे हैं यार बंदा। मजदूरों को क्या मिलेगा ऐसे, अगर छुट्टी पे बैठ जाए हमारा तो 1000 रुपये दिहाड़ी चली गई और 2300 रुपये रोटी का भी हमारे ऊपर शामी टोक जाना है होटल वाले का। जी नाज़रीन, तव्हां ॾिठी वीडियो ॾिठी ऐं जेको बि मज़दूर तबिको आहे उन्हनि जा कहिड़ा ख़्याल आहिनि, उहे छा था सोचनि पिया, तव्हांखे उहो ज़रूरु तव्हांखे बि उहो अहसासु थियो हूंदो। उहो तव्हां बि ज़रूरु महसूसु कयो हूंदो जेको मां उन्हनि सां मिली करे ॻाल्हाए करे महसूसु कयो। ऐं इहा शइ का प्लैनिंग कोन हुई, बसि रोज़ जे हवाले सां जेका असांजी रुटीन हूंदी आहे, त मां घर खां जीअं ई निकितसि ऐं पंहिंजे स्टूडियो ताईं पहुचंदे मूंखे रस्ते में नज़र आया, त मूं सोचियो त मां इन्हनि जी वीडियो रिकॉर्ड कयां ऐं तव्हां ताईं ज़रूरु उन जो जेके ख़्याल आहिनि, उन्हनि जी जेको ज़िंदगी आहे, उन्हनि जी नंढड़ी झलक पहुचायां, त तव्हां बि ॾिसो ऐं तव्हांखे बि अहसासु थिए उन्हनि जो। इन खां अलावा नाज़रीन, मां चाहींदसि त असांजी जेको पाकिस्तान में ॿियो सभ खां वॾो असां कॉन्ट्रीब्यूशन प्ले करे सघूं था त सिहत जे हवाले सां, त असां पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयूं, पंहिंजनि ॿारनि जी सिहत जो ख़्यालु कयूं। ऐं इन ई हवाले सां जेको पाकिस्तान हुकूमत 5 ॾींहंनि जी मुहिम जेका पोलियो जी मुहिम आहे से हलाइनि पिया, ऐं इन में मां गुज़ारिश कंदसि त तव्हां कोऑपरेट कयो, जेका 29 अप्रैल खां शुरू थी चुकी आहे ऐं 5 मई ताईं जारी रहंदी। 5 ॾींहंनि जी पोलियो जी मुहिम जेका सॼे पाकिस्तान में सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा 77 ज़िला, उन्हनि में 2.5 करोड़नि खां घणा जेके बि 5 सालनि खां घटि उमिरि जा ॿार आहिनि, उन्हनि खे पोलियो जा फुड़ा पियारा वेंदा। इन मुहिम में तव्हांजो साथ तमामु ज़रूरी आहे। वालिदेन खे दरख़्वास्त आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पियारनि ऐं उन्हनि खे उमिरि भर जी माज़ूरीअ खां बचाइनि, छो त पोलियो हिकु लाइलाज बीमारी आहे नाज़रीन, ऐं इन बीमारीअ खां असांखे पंहिंजे मुल्क खे पाक रखिणो आहे, साफ़ रखिणो आहे। इन करे सभ खां ज़रूरी आहे त तव्हां कोऑपरेट कयो ऐं तव्हांजे दर ते जॾहिं बि पोलियो जा फुड़ा पियारण जी जेका टीम आहे उहे अचनि, त उन्हनि वर्कर्स खे, उन टीम खे तव्हां वेलकम कयो, उन्हनि जो साथ ॾियो ऐं 5 सालनि सां घटि उमिरि जे ॿारनि खे ज़रूरु पोलियो जा फुड़ा पियारियो, छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि असांजे ॿार खे सुभाणे हलिणो आहे। नाज़रीन, इन सां गॾु असांजो जेको हीउ ख़ूबसूरत प्रोग्राम आहे उहो तव्हां ताईं पहुचाइण में ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जेके आहिनि आसान महीननि जी किस्तुनि ते प्लॉट्स ॾियनि था ऐं उहे 35 लखनि जो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर था कनि। बहितरीनु इन्हनि जी जेका इहा स्कीम आहे, तव्हां चाहियो त इन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था ऐं कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। इन सां गॾु असांजे प्रोग्राम खे जेको मां वॉर्ड्रॉप पाईंदी आहियां, उहो ताउन आहे दी बेंच मार्क प्रेठ वारनि जो। बहितरीनु वॉर्ड्रॉप आहे ऐं जेको अॼु बि मूंखे पातल आहे, ॾाढो ख़ूबसूरत कलर आहे, ॾाढी ख़ूबसूरत डिज़ाइनिंग आहे ऐं इहा डिज़ाइन जेका आहे मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु इन खे ॾिसो, ट्राए कयो ऐं इन्हनि खे वठो, बाय कयो, ऑडर कयो। ऐं जॾहिं तव्हां पाईंदा इन्हनि जा कपिड़ा त तव्हांखे पाण खे बि फील थींदो त इंसान जी जेका शख़्सियत आहे उहा अञा उन में 4 चंड लॻी था वञनि अगरि लटो कपिड़ो सुठो आहे। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि खे अञा कंटिन्यू कंदासीं, पर वक़्तु थियो साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ महिमाननि जी शमूलियत थींदी। नाज़रीन, महिमान ईंदा, महिमाननि सां कंदासीं कचहरी, तव्हां सां गॾु, असां सां गॾु बादल राईअ जी मौसीक़ीअ सां गॾु, उन्हनि जे ख़ूबसूरत कलामनि सां गॾु महिमाननि सां गुफ़्तगू कबी ऐं ॻाल्हि ॿोल थींदी लेबर डे जे हवाले सां। तव्हांजी कॉल्स जी बि मां मुंतज़िर हूंदी आहियां नाज़रीन, कॉल कयो ऐं पंहिंजे मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो। तेसि ताईं वठूं था नंढड़ी साही ब्रेक, वठूं था, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं सलाम सिंध में बहितरीनु महिमान अची विया आहिनि। उन्हनि महिमाननि खे तव्हां सां ज़रूरु मुतारिफ़ कराईंदासीं, पर जीअं त अॼोको ॾींहुं फस्ट में लेबर डे जे हवाले सां इंट्रोडक्शन में बि मूं जेको आहे सो चयो ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके बि मां चाहींदसि त असांखे कॉल कनि, जेके बि कॉलर्स शामिलु थियनि लेबर डे जे हवाले सां का सुठी पॉज़िटिव हिकिड़ी का ॻाल्हि कनि, छो त थी थो सघे किथे न किथे वेही को लेबर असांखे, को मज़दूर तबिके जो को मुंहिंजो भाउ असांखे ॾिसंदो हुजे त उनखे अञा मोटिवेशन मिले, इंस्पिरेशन मिले त उनजी ज़िंदगी, उन जूं महिनतूं, उनजी जद्दोजहद जेका जाखोड़ आहे सो ज़ाया कोन थी वञे पई ऐं असांखे उन्हनि जो अहसासु आहे ऐं उमेदु कयूं था त मतिलबु अञा अहिड़ा सुठा हालात थी वञनि असांजे मुल्क जा, इकोनॉमी लेवल असांजो स्टेटस सुठो थी वञे त कोई बि माण्हू जेको आहे उहो सफ़र न करे कंहिं क़िस्म सां ऐं उन्हनि खे जेको आहे सो उनजी ज़िंदगी ख़ुशहाल ज़िंदगी थी गुज़रे। बहरहाल अॼु इन हवाले सां ई अॻिते ॻाल्हाइबो ऐं जेके महिमान आहिनि से बि ॾाढा बहितरीनु आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे
आहे मां ॿुधाईंदी हलां। असांखे जॉइन कयो आहे अख्तर आराइन साहब, से प्रेसिडेंट आहिनि पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन सिंध जा। अस्सलाम वालेकुम अख्तर साहब। वालेकुम अस्सलाम। वेलकम कयूं था तव्हांखे भलीकार सिंध टीवीअ जे नांगण ते। तव्हांखे कहिड़ा आहियो? ठीकु ठाक? बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। ॾाढी महिरबानी, तव्हां ॾाढे अहम ॾींहं ते असांखे सॾु कयो आहे। जी जी बिल्कुलु, थैंक यू, महिरबानी जी। अख्तर साहब सां गॾु नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे ज़हरा ज़ाहिद आहिनि, सोशलिस्ट आहिनि, ट्रेनर आहिनि, बहितरीनु हिननि जी जेको आहे कारकर्दगियूं आहिनि जेके उहे पाण बि ॿुधाईंदियूं आहिनि। मां चाहींदसि त उहे पाण वधीक सुठे तरीक़े सां जेके आहिनि एक्सप्लेन कंदियूं। ऐं मां सम्झंदी आहियां त औरत थी करे ॾाढो सुठो कमु करे रहियूं आहिनि, पंहिंजे पाण खे सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट थियूं कनि। छो त पढ़ाई लिखाई तालीम तरबियत पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं तव्हांखे तालीम आहे, तव्हां ग्रेजुएट कयो था ऐं पोइ अॻिते सोसाइटी में पंहिंजो पाण कॉन्ट्रीब्यूट कयो था कंहिं बि तरीक़े सां, त मां सम्झंदी आहियां त उहा तालीम, उहो ख़र्चो जेको सॼी ज़िंदगी तव्हां पंहिंजी तालीम ते कयो न, उहो पोइ इन में पैसो वसूल थींदो आहे जॾहिं उहो इंसानु पंहिंजी तालीम, पंहिंजी तरबियत ते, पंहिंजे शऊर खे सोसाइटीअ में कॉन्ट्रीब्यूट थो करे कंहिं बि तरीक़े सां, कंहिं बि फील्ड सां लाॻापियल हुजे। सो ज़हरा खे वेलकम था कयूं। ज़हरा वेलकम करते हैं। थैंक यू सो मच कि आप आई हैं हमारे साथ आज शो में। थैंक यू, बहुत शुक्रिया आप लोगों का कि आप लोगों ने मुझे बुलाया। थैंक यू सो मच। वेलकम करते हैं। और बहुत अच्छी बात कर रही थी आप, जैसे हम पहले बात हो रही थी हमारी ब्रेक में कि आप, मैं चाहूँगी गुफ्तगू का आगाज़ आप ही से करते हैं और आप बताएं कि किस तरीके से आपने जो है अपना स्टार्ट लिया और इस फील्ड में आप आई। सोशल एक्टिविस्ट लोग होते हैं, ट्रेनर्स होते हैं, लेकिन आप ट्रेनिंग करती हैं फ्री ऑफ कॉस्ट, देती हैं, और एक हुनर है जो आप सिखाती हैं। एज अ ब्यूटिशियन आप जो है फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देती हैं हमारी बच्चियों को, बहनों को। तो ये ख्याल कैसे आया और ये कब से कर रही हैं? थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया। और बेसिकली मैं एक एस्थेटिशियन भी हूँ और मेरा बिज़नेस है। तो जब मैं मेरा पाकिस्तान ज़ाहिर है हमेशा से आना जाना रहा है, मैं बेसिकली बेस्ड सऊदी अरब से हूँ। तो जब मैं यहाँ आती थी जाती थी और मैंने बिज़नेस का अपना यहाँ आगाज़ किया, तो मुझे ऐसे लगा कि जैसे यहाँ मैं क्या कर सकती हूँ लोगों के लिए जिसमें लोग को बेनिफिट हो, मैं किसी को बेनिफिट कर सकूँ। तो मुझे ऐसा लगा कि क्योंकि मेरा ब्यूटी से रिलेशन है, तो यही मेरे लिए सही रहेगा कि हम ब्यूटिशियन कोर्सेज जो गरीब लड़कियां हैं उनको दें, ताकि वो अपने पैरों पे खड़े हो सके। मिसाल के तौर पे जो बेवा है या कोई इस तरह की खातून है जो कुछ स्किल चाह रही हैं जिस पे वो कुछ कमा सकें, तो ब्यूटिशियन का काम आपको पता है ऐसा है कि लेडीज़ घर से भी शुरू कर सकती हैं, और क्लाइंट्स उनको मिल जाते हैं और इट्स रिलेटिवली इजी फॉर देम। और ये वो काम है, मैं समझती हूँ आज की सोसाइटी में, चाहे हर गली में क्यों ना ब्यूटी पार्लर खुला हुआ हो, लेकिन वो कमाते हैं, अर्निंग होती है, वहाँ पे क्लाइंट्स आते हैं, और एक अच्छा रोजगार का तरीका है जो मैं समझती हूँ हमारी बहनों के लिए है। जी जी बिल्कुल, आप सही कह रही। तो बस ये एक ख्याल था, मैंने सोचा कुछ सोसाइटी के लिए क्या मैं कर सकती हूँ, तो इस तरह से हमने फिर शुरुआत की। बेहतरीन, बहुत ज़बरदस्त। और आपसे मज़ीद इस बारे में बात करेंगे। अभी हम अख्तर साहब की तरफ जाते हैं। अख्तर साहब, तव्हां जीअं चयो त तव्हां सां बि ॻाल्हि ॿोल थिए पई त अच्छा प्रेसिडेंट आहियो ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन जा, मतलब छा बेसिकली तव्हां पुछा सॼे पाकिस्तान जा जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि जो लुक आफ्टर था कयो, जेके सिंध में आहिनि उन्हनि खे को हिकिड़ो को सिलेबस को कोर्स जे हवाले सां था ॾियो, या बेसिकली के या फेडरेशन जेका आहे उहा कीअं थी कमु करे सोसाइटी में? जी बिल्कुलु, एक्चुअली इहो आहे त जेके तालीमी प्राइवेट तालीमी इदारा आहिनि उहे पंहिंजी ख़िदमात पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त आर्टिकल 25A जे हूंदे प्राइवेट सेक्टर जो कमु न आहे, एक्चुअली कमु ओरिजिनल जेको आहे गवर्नमेंट जो आहे, त हू जेको आहे एजुकेशन जेका आहे फॉर्मल एजुकेशन हू हर ॿार खे ॾियनि, जंहिं ॿार जी उमिरि 5 सालनि खां 16 सालनि ताईं आहे। छो त अनलकीली भुट्टो साहब त इहो ख्वाबु ॾिठो ऐं कानून बि ठाहियो, पर नेशनलाइज़ बि कया प्राइवेट स्कूल्स बि, फैक्ट्रीज़, इंडस्ट्रीज़ सभु, ऐं लेबर जे लाइ बि ॾाढा सुठा ख़्यालात हुआ, पर अनलकीली उन्हनि खे मौक़ो न मिलियो करण जो, त बाद में ॿीहर अची प्राइवेटाइज़ेशन थी। त गवर्नमेंट जो कमु आहे त हू ॿारनि खे मुफ़्त तालीम मैट्रिक ताईं घटि में घटि ॾियनि, पर छो त मयारे तालीम कोन्हे त प्राइवेट सेक्टर जा स्कूल्स तमामु घणा अची विया, ऐं उहो बि गवर्नमेंट ई चयो त पब्लिक ऐं प्राइवेट पार्टनरशिप थिए। पर हाणे प्राइवेट स्कूलनि जा काफ़ी मसाइल आहिनि, प्राइवेट स्कूल्स में पढ़ाईंदड़ टीचरनि जा काफ़ी मसाइल आहिनि, ऐं शागिर्दनि जा बि ॾाढा मसइला आहिनि। त फेडरेशन जेका आहे हू कमु करे रही आहे। ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन तमामु सूबनि में बि वजूद रखे थी ऐं कमु करे थी, ऐं इन खां अलावा जेको आहे आज़ाद कश्मीर ऐं GB में बि कमु करे थी।
सही। ऐं फेडरेशन जेको आहे उन में वॉलंटियरली जेके बि स्कूल्स आहिनि पंहिंजी मर्ज़ीअ सां शिरकत कंदा आहिनि, मेंबर ठहंदा आहिनि, पर असां नुमाइंदगी तमामु ॿारनि जी कंदा आहियूं, तमामु टीचर जी कंदा आहियूं, तमामु स्कूल प्राइवेट हुजनि चाहे गवर्नमेंट स्कूल्स हुजनि, असां उन्हनि जे मसाइल खे हाईलाइट कंदा आहियूं, गवर्नमेंट खे प्रपोज़ल्स ॾींदा आहियूं ऐं अलहमदिल्ला गवर्नमेंट काफ़ी प्रपोज़ल जेके आहे उन्हनि रिसेंटली प्राइम मिनिस्टर साहब जो महिरबानी त उन असांजे हमेशह इहो चवंदा रहियासीं त एजुकेशन एमरजेंसी नाफ़िज़ थियणु घुरिजे हिन मुल्क में ऐं उन्हनि काफ़ी इक़दामात कया आहिनि। उन ते पोइ कंहिं ॿिए ॾींहुं ॻाल्हाईंदासीं। जी, जी। छो त अॼु ॾींहुं लेबर ॾींहुं आहे लेबर त डे जे लेबर जे हवाले ॾींहं जे सां, हिसाब जी, सां बिल्कुलु। त इन तरीक़े सां जी कोई एसोसिएशन नंढियूं आहिनि जेके सूबाई या रीजनल लेवल ते हूंदियूं आहिनि उहे बि असांजूं मेंबर ठही वेंदियूं आहिनि ठीकु आहे। ताकी असांजी नुमाइंदगी मसाइल जेके आहे पूरे फेडरेशन लेवल ते हाईलाइट थी ऐं सघे। तालीम जो जेको तव्हां ज़िक्र कयो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तालीम हुजणु घुरिजे, छो त अनफॉर्चुनेटली अहिड़ा ॿार जेके आहिनि उहे तालीम उन्हनि ताईं कोन थी पहुचे पर उहे लेबर ताईं पहुची था वञनि। बिल्कुलु मतिलबु उहे मज़दूरी था कनि पिया। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं असां वेंदा आहियूं ट्रैफिक सिग्नल्स ते, असांखे नंढड़ा नंढड़ा ॿार मिलंदा आहिनि त मतिलबु को कार जो शीशो को साफ़ु कंदा आहिनि, का चवंदा आहिनि असां तव्हांजी कार खे डस्टिंग था कयूं, सफ़ाई था कयूं, पर तव्हां मतिलबु कि 10 रुपया 20 रुपयनि जे करे त इहा हिकिड़ी मज़दूरी आहे। ऐं उहो टाइम अगरि उहे स्कूल में वञनि उते पढ़नि, उन ते असां कमु कयूं एज़ अ सोसाइटी त असांजी सोसाइटी वधीक ग्रो कंदी। बिल्कुलु, इहो बि असांजो हिकिड़ो एजेंडा जो हिसो आहे की असां जेके आउट ऑफ स्कूल ॿार आहिनि जेके 2 करोड़ 60 लख ताईं ॿार पहुची चुका आहिनि ऐं बल्कि थोरा हिन खां वधीक हूंदा, घटि न हूंदा, छो त डेटाबेस हिन पाकिस्तान में एक्यूरेट मिलंदो न आहे ऐं न ई शायदि गवर्नमेंट इंट्रस्टेड आहे की रियल डेटाबेस कलेक्ट कजे ऐं पोइ सुभाणे मसइलो न थिए। सो उन मुताबिक़ इहे जेके ॿार बेगर्स आहिनि इन जी बि डेटा फिगर्स असां वटि आहे, पर जेको आहे ॾिठो वञे त हिन वक़्तु इहो जेको रोज़गार जो मसइलो आहे न ही ॾाढो वॾो आहे। कोविड अची करे ॾियारीदार जेको मज़दूर हुयो उन्हनि जो त तमामु कमु तमामु थी वियो ऐं हिन वक़्तु तव्हां यकीन कंदव कि पाकिस्तान जी 24 करोड़ जेका आबादी आहे इन जो 40% 10 करोड़ खां वधीक जेके पावर्टी लाइन गुरबत जी लकीर खां हेठि हलिया विया आहिनि। वॾी रियल फिगर आहे, तव्हांखे साबित करे तव्हां ॿुधाए था सघो। ऐं 10 करोड़नि मां तक़रीबन जेको यानी कि 6 करोड़ जेके अहिड़ा आहिनि उहे जेके मज़दूर आहिनि फैक्ट्रियुनि में ऐं टेक्सटाइल इंडस्ट्री जेकी 3-4 वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि जा उहे मज़दूर आहिनि ऐं उहे उते ॾियारीदार आहिनि, उहे कमु था करनि पिया। ऐं इन मां यकीन कंदो त हाणे अची जेकॾहिं असां लेबर जी ॻाल्हि कयूं त जेको तव्हां सवाल एक्चुअली कयो जेको चाइल्ड लेबर आहे हू जेके आउट ऑफ स्कूल ॿार आहिनि 2.5 करोड़ खां मथे जेके ॿार आहिनि उहे माउ पीउ छा था करनि जेके गुरबत खां आहिनि, ॿार खे चवनि था स्कूल वेंदो, मैट्रिक कंदो, मुश्किल सां उनजी क़ाबिलियत उहा थींदी न या थी सघे इंटर बि करे, पर उन खां पोइ हू बि स्किल्ड लेबर न ठही सघंदो। यानी लेबर त स्किल्ड वारी बि लेबर ई हूंदी आहे जेकॾहिं कोई टेक्नीशियन इलेक्ट्रीशियन या कोई बि कमु सिखे, पर उहो हिकिड़ो नॉन टेक्निकल जेको आहे उनखे थ्योरी खां अलावा हिकिड़े सर्टिफिकेट खां अलावा ॿियो कुझु कोन हूंदो। ऐं ॿियो वरी असांजी सोसाइटीअ में असांजे मुल्क में छा थींदो आहे, जीअं अॼु थियो आहे त सभिनी जी मोकल आहे, माना ॿारनि जी स्कूल जी कॉलेजिस जी ऑफिसिस जूं मोकल आहे, उहा मोकल हिकिड़ी अनाउंस थी वेंदी आहे त हॉलीडे आहे लेबर डे आहे, पर लेबर त कमु करे थो पियो अॼोके ॾींहुं बि, उहो उनजी त मोकल न आहे, अफोर्ड बि कोन थो सघे, छो त उहे था चवनि असां ॾिहाड़ीअ ते कमु कंदा आहियूं, भई असां छो चऊं त असांखे मोकल न खपे, असांखे ॾिहाड़ी खपे त असांखे पुठियां घर जा बचा पालणा आहिनि, पंहिंजा पेट पालणो आहे, त उहो इन जे करे उहे अॼोको ॾींहुं बि कमु था कनि पिया। त पोइ मां चाहींदसि त बजाए इन जे जो असांजो मुल्क जेको आहे सोसाइटी जेका अॼोके ॾींहं ते मोकल ॾे, इन जे बजाए को अहिड़ो कमु करे जेका लेबर तबिके खे कमु अचे। बिल्कुलु छा चवणु आहे? बिल्कुलु ईअं ई आहे, पर एक्चुअली हिते पूरो सिस्टम गड़बड़ आहे। तव्हां सिस्टम खे जेकॾहिं तव्हां लिंक कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। ॾिसो न 1887 में असल में इहो कॉन्सेप्ट लेबर जो आयो, शिकागो खां उहो हिकिड़ी वॾी स्टोरी आहे, पर उन में इहो थियो त आचर ते मोकल न हुजे, उहो जेको बि सेप्टेम्बर जो पहिरियों ॾींहुं हूंदो उहो लेबर डे हूंदो, मंडे जे ॾींहुं, यानी मंडे मीन सूमर, यानी जेको वर्किंग डे हुजे उहो लेबर डे हुजे। उन खां पोइ हिकिड़ो जेको आहे इंटरनेशनल वर्कर डे। इन ते तव्हां खां वधीक ॻाल्हाईंदासीं, कॉलर शामिल कयूं था, कॉल आई आहे असां वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो? ठीकु ठाक मुंहिंजा भाउ, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? परवेज़ ॻाल्हायां थो बलोचिस्तान को। जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा बलोचिस्तान वारा? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु दुआऊं तव्हांजूं। प्रोग्राम ॾिसो पिया अॼु जे ॾींहुं असां लेबर डे जे हवाले सां कुझु चवणु चाहींदा?
अभी ॾाढो प्रोग्राम ॾिसूं था बहितरीन आहे, लेकिन मज़दूरनि जो डे आज तमामु इहो सुठो प्रोग्राम ॾिसूं था तव्हांजो, जी 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 लेकिन मज़दूरनि जी कुझु मज़दूरी वधाई वञे त सुठी आहे। हाँ बिल्कुलु, यार तव्हां ॾाढो सुठो पॉइंट ॿुधायो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हां इहो सोचो था ऐं ॾाढो सुठो। ऐं इनशाला जेको आहे सो असां बि अपील कयूं था, असां अपील ऐं रिक्वेस्ट ऐं गुज़ारिश ई करे था सघूं त वधाइजे मज़दूरी, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्रोग्राम तव्हां ॾिसो ऐं को सुवाल अगरि तव्हां असांजे महिमाननि सां करणु चाहियो त ॿुधायो। अभी तव्हांखे असां दावत ॾियूं था, तव्हांजी सिंध टीवी खे दावत ॾियूं था, तव्हां असांजे बलूचिस्तान इलाइक़े में अचो, भली दावत खाई वञूं पूरी सिंध टीवी खे। कुर्ब तव्हांजा कुर्ब, ज़रूरु अचिबो, ज़रूरु पंहिंजनि प्यारनि सां मिलबो ऐं वॾी महिरबानी, प्रोग्राम ॾिसंदा रहो था। जी जी सर, तव्हां प्लीज़ ॿुधायो, तव्हां ॾाढो इंफॉर्मेटिव ॾाढी सुठी ॻाल्हि पिया कयो। जी बिल्कुलु, उहे जेके 2.5 करोड़ ॿार या 2 करोड़ 60 लख ॿार आहिनि, उहे पोइ ख़ैरात न घुरंदा, दस्तरखान ते वञी मानी न खाईंदा ऐं अरबी रुपया असां ख़ैरात में ॾेई था छॾियूं। जेकॾहिं उहे ई पैसा असां उन्हनि खे हिकिड़ी सुकी मानी ॾियो, पाणी सां खाइनि, पर उनखे मानी पचाइणु सेखारियो, दस्तरखान लॻाइण खां बहितर उनखे हुनरमंद ठाहियो। ऐं असांजे जेके मैट्रिक ॿार करे निकिरनि था ऐं रुॻो उन वटि सर्टिफिकेट थो थिए, अंदरूने सिंध में इंटर बि ईअं थो थी वञे, 2 लख माहिर थी न मुआ से महरूम ई मरी विया। सो माहिर थियणु तमामु ज़रूरी आहे, त जे अगरि तव्हां कंहिं फील्ड में तव्हां हुनर नथा सिखो त मतिलबु त तव्हां महरूम आहियो। बिल्कुलु, कंहिं न कंहिं फील्ड में उन्हनि खे हुनरमंद थियणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं इन ते ई जेको हिकिड़ी कॉल आहे, कॉल खे शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम पिनियल भुट्टो साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? हा, अॼु तव्हां बिल्कुलु फर्स्ट टाइम ते पहिरीं दफ़ो मुंहिंजो नालो वरितो आहे, सही सही सुञातो। हा सुञातो आहे न। हाणे कीअं तबियत कीअं आहे तव्हांजी? सलाम ते नालो वठी वेंदी आहे, पर अॼु तव्हां वरितो आहे। तव्हांजे प्रोग्राम जी ॾाढी स्टाइल आहे, तव्हांजी गुफ़्तगू ॾाढी ज़बरदस्त आहे, तव्हांजी नॉलेज तमामु सॼी बहितरीन आहे। अॼु मज़दूर जो डे ॾींहुं पियो मल्हाइजे। जी जी बिल्कुलु। कुदरत सां जुमे जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते मस्जिद नबवी में वेठो हुउसि त मुंहिंजे भर में कोई 200-250 मज़दूर वेठा हुआ, सिंधी टोपियूं पायो। हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मूं अनेक हिकिड़े खे चयो, भाईजान तव्हां हिते छा कंदा आहियो? चई साईं असीं मज़दूरी कंदा आहियूं, मिटीअ में कमंदा आहियूं, राजकी जेके बि आहे मज़दूरी। मुंहिंजो पोइ तव्हांखे छा मिलंदो आहे? चई साईं असांखे मिलंदो आहे 110 रियाल। 110 रियाल जो मतिलबु आहे 8000 रुपया पाकिस्तानी। जॾहिं की असां वटि हींअर असांजे मज़दूर खे जेको हिते आहे उनखे थो मिले 700 रुपया तारीख़ मिटीअ में मज़दूर खे। 700 या वधि में वधि 1000-1500 बसि। हलो 100 शहर में 1000 रुपया, शहर में 1000 रुपया। पर असांजे बहिराड़ीअ में हिते बनीअ में सुबुह खां निकिरंदो फजर ॾेई वीचारो, हा 11 ताईं उहे जेको कमु कंदो न उनखे मिलंदा 700, 500 खां 700 रुपया। जी जी। हा, ऐं उन खां पोइ हू वीचारो एॾो त परेशान आहे जो वधीक महांगाई जेका न उनखे कुई छॾियो आहे सफ़ा। मानी नथो करे, अॻियां कपिड़ो लटो ऐं पढ़ाई त बैदि जी ॻाल्हि आहे। हा, ॾाढो ॾाढो ॾुखियो दौरु आहे हींअर मज़दूर जो पाकिस्तान जे अंदर में। हा, हू ॾाढो सख़्तु परेशान आहे। बिल्कुलु ईअं आहे। साईं ॻाल्हि कई प्राइवेट स्कूलनि जी, मज़े वारी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट जे स्कूल में हिकु मास्टरियाणी जो पघार लॻो पियो आहे 34,000 20,000 प्राइमरी, ऐं उन मुक़ाबले में वरी प्राइवेट स्कूल जे मास्टरियाणी वीचारी पई पढ़ाए, उनजो पघार आहे 4,000 रुपया। ऐं वरी 4,000 वारा ॿार एॾा त होशियार आहिनि, ज़बरदस्त पढ़ी अॻियां हली टॉप था कनि, पर हू जेके गवर्नमेंट जो पघार खाई रहिया आहिनि जिन खे कुझु बि कोन थो अचे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, बहितरीन, ॾाढो बहितरीन पॉइंट आहे जेको तव्हां हाईलाइट कयो आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हमेशह तव्हां सां ॻाल्हाए, छो त तव्हां जहिड़ा जेके बाज़ोक ऐं बाशऊर माण्हू आहिनि से सिंध जो असासो आहिनि, ऐं असांखे अहिड़नि ई माण्हुनि जी घुरिज आहे। ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। तव्हांजो जेको इहो पॉइंट आहे असां ज़रूरु साईं जन खां पुछूं था, ऐं उहे असांखे इन ई प्रोग्राम में इन हवाले सां वधीक वज़ाहत बि कंदा। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। बादर राईअ खे सलाम। बादर राईअ खे सलाम। वालेकुम अस्सलाम बादर राई साहब जो बि तव्हां भाई ओ त सामा गुर मज़दूरी आहे। जी जी साईं बिल्कुलु मज़दूरी कयूं। थैंक यू सो मच, कुर्ब तव्हांजा कुर्ब, वॾी महिरबानी पिनियल भुट्टो साहब। जी सर, बादर राई साहब जी, हाणे भला तव्हांजे गीत जी मुंहिंजे ख़्याल में घुरिज आहे, ॾाढी कॉलर्स बि तव्हांखे मिस था कनि। गीत ॿुधायो असांखे, कहिड़ो था ॿुधायो गीत?
साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सो पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं लोक रुठो ता घोरियो शाल मरसे तूं मौला मथा मुंह बुढ़ो मलाह जिवाज जो। अज हारी मजदूर डे है उन सिलसिले में साईं इल्म में तैलीम जी ॻाल्हि कई नंढनि ॿारनि जे हवाले सां त मूंखे हिकु शेर यादि आयो। तूं ही पालण हार ॿुधाए 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 हिकिड़ो हारी बणिजे हेठां मथो खड़े ते रखी सुम्हे थो हुनजी थोरी अख लॻे थी देसी कोई ख़्वाब लभे थो जंहिंमें हुनजो पुट अचे थो जेको चए थो मासूमियत सां बाबा मूंखे ख़र्ची ॾे बाबा मां स्कूल वञा थो बाबा मूंखे ख़र्ची ॾे बाबा मां स्कूल वञा थो प्यारे पुट जी ॻाल्हि ॿुधी प्यारे पुट जी ॻाल्हि ॿुधी छिरकी निंड मझां थो जागे खीसे ते थो हथ लॻाए हुन वटि पैसो पाई नाहे हुनजो खीसो ख़ाली आहे ख़ाली खीसो छाजे लाइ तूं ही पालण हार ॿुधाए तूं ही पालण हार ॿुधाए तूं ही पालण हार ॿुधाए तूं ही पालण हार ॿुधाए। सारो मुल्क हलाए हारी सभिनी खे खाराए हारी पर हुनजो पेट न भरियो पोइ बि वठ वठां में आख़िर दानिश अयाज़ दानिश आस इहाई नेठ त सजण सुबुह थींदो ओ हारीअ जो पुट डीसी थींदो हारीअ जो पुट डीसी थींदो नौकर जो पुट ऑफिसर इन्हीअ लाइ इल्म पिरायूं इन्ही लाइ इल्म पिरायूं यारा पंहिंजी सम्झ वधायूं अॼु बि पंहिंजो पोरक भाउ शाह इनायत खे पियो सारे उन जूं ॻाल्हियूं केरु विसारे जोई खेड़े सोई खाए जोई खेड़े सोई खाए तूं ही पालण हार ॿुधाए तूं ही पालण हार ॿुधाए तूं ही पालण हार ॿुधाए ओ तूं ही पालण हार ॿुधाए। वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन बिल्कुलु अॼु जे ॾींहं जे हिसाब सां ज़बरदस्त गीत हुयो ज़बरदस्त चूंड हुई तव्हांजी नाज़रीन सऊदी अरब में सुनती हूँ उनको इनके फॉलो करती हूँ ना आप लोग जी हाँ बिल्कुल बिल्कुल
तो इनको सऊदी अरब से हम देखते हैं। अच्छा, सऊदी अरब से भी आपको भाई सुना जा रहा है। बादल रईस साहब बड़े हमारे जो है Talented। बड़ी फैन फॉलोइंग बढ़ती जा रही है हमारे बादल रईस साहब की। नाज़रीन पर इहो प्यार आहे तव्हांजो। ऐं वक़्तु थियो साईं जो साईं वठूं था, साईं खां पोइ वरी हाज़िर थींदासीं, कचहरी कंदासीं, महिमाननि सां बहितरीन गुफ़्तगू जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन महिमाननि सां। कचहरी जारी आहे ऐं महिमाननि जी शमूलियत बि थी चुकी आहे। हिकिड़ा ॿिया बि ख़ासि महिमान आहिनि जेके असांखे उन्हनि जॉइन कयो आहे ऐं मां उन्हनि खे इंट्रोड्यूस कराईंदी हलां तव्हां सां। असां सां गॾु मौजूदु आहिनि एक्स सेक्रेटरी गवर्नमेंट ऑफ सिंध अब्दुल हलीम शेख साहब। एक्स सेक्रेटरी जॾहिं मां चवां थी त मतिलबु उहे ज़ाहिर आहे हींअर फ़िलहाल मौजूदा उन चार्ज ते त न आहिनि, पर अलॻि अलॻि डिपार्टमेंट्स में पंहिंजो जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि हिननि इनका तमामु बहितरीन ऐं मां सम्झंदी आहियां इंटेलेक्चुअल पर्सनैलिटी आहिनि। उहे अॼोके ॾींहं ते असां सां गॾु मौजूदु आहिनि। उमेदु कयां थी त सुठी कचहरी कबी ऐं लेबर डे जे हवाले सां जेके ख़ूबसूरत ख़्यालनि जो ॾे वठि आहे इहो सिलसिलो जारी रहंदो। वेलकम कयूं था सर तव्हांखे, भलीकार तव्हांखे। जी अच्छा, ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका मां ब्रेक खां अॻु में बि असांजो ज़िक्र पिया हलियो त जीअं त तालीम आहे, तालीम जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे असांजी ज़िंदगीअ जे, असांजी शऊरी इस्लाह करण में, इंसान खे कैपेबल थियण में। पर जीअं हुनरमंद हिकिड़ो माण्हू आहे त उहो पंहिंजे हुनर ते जेको आहे कॉन्ट्रीब्यूट करे, टाइम ॾे, वक़्तु ॾे, उनखे अञा बहितरु ठाहे, उन में उहो पाण प्रैक्टिस करे ऐं कंहिं न कंहिं हुनर में उनखे बेस्ट हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं जॾहिं हुनर जी ॻाल्हि कजे थी त असांजूं भेनरूं बि काफ़ी हुनरमंद आहिनि ऐं उहे पंहिंजे पाण खे मञराए वेठियूं आहिनि। ऐं ज़हरा असां सां गॾु मौजूदु आहे ऐं उनजी जेका उहा ज़िक्र कयो उन त फ्री ऑफ कॉस्ट जेको हुनर थी सेखारे, उहा ॾाढी हिकिड़ी सुठी कोशिशि आहे, हिकिड़ी काविश आहे जेका मां सम्झंदी आहियां एज़ अ बीइंग अ रिस्पॉन्सिबिलिटी आहे हिकिड़े मुल्क जी, हिकु आज़ादु मुमलिकत जी हिकिड़ी सिटीज़न आहिनि ऐं ॾाढो ख़ूबसूरत पंहिंजो कंट्रीब्यूशन था ॾियनि सोसाइटी में। ज़रा ये आप बता रही थी पहले कि आप जो है सऊदी से हैं और इस तरह आप करती है, तो अभी तक टोटल कितने आपने वर्कर्स को ट्रेन कर चुकी हैं, उनको अपना ब्यूटिशियन के स्किल्स जो हैं आप सिखा चुकी हैं और वो क्या अभी स्टेबल हैं लाइफ में, उस चीज़ को प्रैक्टिस कर रही हैं, उन्होंने फाइनेंशियली सपोर्ट कर रही हैं अपने घर पे? जी जी बिल्कुल वो कर रही हैं। और आप समझे कि मैंने शुरुआत अपने ही पार्लर से की थी। मैंने उनमें कुछ लड़कियां ऐसी रखी जिनको हम ही ने ट्रेन किया, फिर मैंने उनको मेरे ही पार्लर में जॉब भी दी। जी, सही ज़बरदस्त। अब जाहिर है मैं ज़्यादा सबको तो अपने उधर नहीं रख सकती थी, लेकिन ये है कि हमने कोशिश की कि उनको कुछ हम अपने फ्रेंड्स के जो पार्लर्स हैं या जान पहचान है उनके थ्रू जो है उनको आगे जॉब पे लगाएं। तो कुछ की लगी भी है और कुछ जो है और सीख रही हैं, क्योंकि आपको पता है इसमें ज़रा पॉलिश्ड होना चाहिए। तो ये है कि दरअसल हुआ ये था कि चैरिटी तो आपको पता है सब करते हैं, लेकिन आज लेबर डे भी है, उस लिहाज से भी हम चाह रहे थे कि हम कुछ ऐसा करें कि वो काम आगे कर सकें और कमा सकें। बिल्कुल ये उनको वो इशू ना हो कि बस खैरात दे दी, वो इतना वो तो एक वन टाइम होता है। आप अगर किसी को हेल्प करती है तो वन टाइम होता है, लेकिन अगर किसी को आपने हुनर सिखा दिया तो उसकी पूरी जिंदगी के मसाइल हल हो सकते हैं। बिल्कुल बिल्कुल। तो हमने हमारी यही जी लर्निंग इनिशिएटिव जो हमने स्टार्ट किया उसके तहत हमारी यही सेइंग है कि व्हेन यू गिव अ फिश टू समवन, आपने उसको एक दिन के लिए फीड कर दिया, बट व्हेन यू टीच देम हाउ टू फिश, यानी आपने उनको सिखा दिया कि कैसे फिशिंग करनी है, तो अब आपने उनको पूरी ज़िंदगी के लिए इंडिपेंडेंट कर दिया कि वो खुद से फिश कर सकते हैं, खुद से काम उनको आ गया है और वो इस तरह से अपनी मदद आप कर सकते हैं। ज़बरदस्त, बेहतरीन। और आपने जैसे बताया कि आपका कोई एक यूट्यूब पे कुछ एक है जो सऊदी से जी अब एक प्लेटफॉर्म है। जी जी बिल्कुल, सऊदी लाइसेंस्ड यूट्यूब चैनल है, उन्होंने मुझे अभी हायर किया है एज एन एंकर फॉर द पाकिस्तानी और उर्दू स्पीकिंग कम्युनिटी ऑफ सऊदी अरेबिया। पाकिस्तान से मतलब आप हैं वहाँ पे जो रिप्रेजेंट कर रही हैं और आप फर्स्ट ही उसमें आया मेरा ख्याल। अरे वाह, जबरदस्त, बेहतरीन है, तो बहुत अच्छी बात है। और नाज़रीन जॾहिं मां ॾिसंदी आहियां अहिड़ियूं असांजूं भेनरूं न्याणियूं जॾहिं अॻिते वधंदियूं आहिनि ऐं का न का अचीवमेंट उन्हनि खे मिलंदी आहे त मूंखे ईअं फील थींदो आहे मुंहिंजी अचीवमेंट आहे, छो त इहा ॾाढी ज़रूरी आहे त असां उन्हनि खे अप्रिशिएट कयूं। ऐं कॉलर असां सां गॾु शामिलु कयूं था, असां कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ मुंहिंजा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां मोहम्मद अमीन पियो ॻाल्हायां, छापा ॻाल्हायां था। जी जी भाउ मुंहिंजा, टीवीअ जो आवाज़ु बिल्कुलु घटि करे छॾियो त असां तव्हांखे ॿुधी सघूं, टीवीअ खे बंदि कयो
ऐं ॿुधायो त कीअं आहियो, तबियत कीअं आहे, प्रोग्राम ॾिसो पिया? हाँ प्रोग्राम ॾिसूं था माशाल्लाह। कुझु चवणु चाहींदा आहियो लेबर डे जे हवाले सां या असांजे महिमाननि सां को सवाल करणु चाहींदा? हाँ चवंदासीं मज़दूर डे जे हवाले सां असीं तव्हांखे कुझु चवंदासीं। मज़दूर डे जे हिसाब सां तव्हां मीडिया जे हिसाब सां वेठा हो, तव्हां उनखे थोरो इशू करे छॾियो त मीडिया जे थ्रू इन जे करे मज़दूरी मज़दूर खे पूरी नथी मिले। मज़दूरी मज़दूर खे पूरी न मिलंदी त सम्झ त कहिड़ो असांजो मज़दूर जो अॼु ॾियारो त कहिड़े माना वरी असांखे जान जो नज़र ॾियणो पवंदो त ॿियो चकर वरी। हाँ बिल्कुलु साईं जन वेठा आहिनि उन्हनि जे अॻियां तव्हां इहा शइ कयो छो त स्कूल आहिनि, स्कूल तइलीम जे हिसाब आहे, चलो उन जो बि हिसाब किताब पंहिंजो आहे, पर उनजी मज़दूरी जेकी टीचर्स खे प्राइवेट जे हिसाब सां का शइ न थींदी। हाँ बिल्कुलु माना सही। 8,000 5,000 4,000 इन ते इशू छाजे करे नथो थिए, छो नथो थिए? सुठा शहर आहिनि जिते उते उन्हनि खे वरी बि 1000-1500 मिली थी वञे ॾींहं जे हिसाब सां दिहाड़ी, पर जेके इंटीरियर इलाइक़ो आहे असांजो पंहिंजो उते मज़दूरी एॾी सुठी न आहे, सा बि कटिजी थी मिले, घटि थी मिले। प्राइवेट जे हिसाब सां आदि कुझु बि नथो मिले। ठीक प्राइवेट जे हिसाब सां मज़दूरी हुनजी 5,000 8,000 महीने जो थो मिले। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेको आहे सो मुश्किल वक़्तु आहे जेको असांजो वक़्तु मुल्क जेको आहे उनखे फेस थो करे पियो, असांजा माण्हू जेके असांजा आहिनि उहे उन्हनि खे फेस था कनि। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। का ख़ासि फरमाइश आहे तव्हांजी? ठीकु आहे कॉलर हलिया विया आहिनि ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। जी बहितरीनु ॻाल्हियूं हलनि पियूं। ऐं सर जीअं तव्हां ॾिठो असांजे कॉलर अॻु में बि हिकिड़े कॉलर असांखे ॾाढो सुठो सुवालु कयो आहे राइन साहब। ऐं जीअं त हलीम साहब असांखे जॉइन कयो आहे, मां हलीम साहब खां पुछणु चाहींदमि त सर जीअं साईं जन ॿुधायो त मज़दूरी बि घटि थी मिले, मज़दूर वीचारो हर दौर में चंदो बि थो अचे, सफ़र बि करे थो, महिनत बि करे थो, पर पोइ बि त पोइ जेका इहा ॻाल्हि अॻु में बि हले पई त हुनरु सेखारिजे मज़दूर खे, त उहो छो न इन क़िस्म जो को गवर्नमेंट लेवल ते को प्रोग्राम हुजणु घुरिजे, या गवर्नमेंट न बेशक प्राइवेट इंस्टीट्यूट ई, पर छा तव्हां ॿुधायो त छा अहिड़ो करणु घुरिजे त थोरी इकोनॉमिकल लेवल असांजी जेका आहे थोरी बहितर थी सघे? ॾिसो न, असां वटि जेको सभ खां वधीक जेको आहे मुसीबत में उहो आहे उहो मज़दूर जेको स्किल्ड न आहे। अनस्किल्ड मज़दूर जेको आहे उहो हवाई रोज़ीअ ते मिलियसि न मिलियसि, जेकॾहिं मिलियसि कोई एक्सप्लाइट करे सो 100 ॿिया मौजूदु आहिनि। सेठ जेको आहे या जेको बि एम्प्लॉयर आहे उहो उनखे एम्प्लॉय करे थो, उनखे ब्लैकमेल करे थो, तूं न त ॿियो जेको आहे जीअं हाणे साईं कलर ॿुधायो त जेको आहे 5-8 हज़ार महीने में जेको आहे उन्हनि सां इंटीरियर में ख़ासि करे जेको आहे सो तमामु घणी। हाणे तव्हां वञो जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि जिते मज़दूर वेठा आहिनि, अनस्किल्ड वेठा आहिनि, तव्हां गुज़री वञो, जेके लेबर वेठो हूंदो आहे जेको तव्हां ॾियारीअ वारे हिसाब मिलियसि वीचारे खे मिलियसि न मिलियसि वेठे हली वेंदो आहे। स्किल जेको आहे सो तमामु ज़रूरी आहे। हाणे गवर्नमेंट जो जेको तव्हां ज़िक्र कयो न, गवर्नमेंट सेक्टर में असां वटि जेको आहे सो जीअं पीपल्स पार्टी गवर्नमेंट आई 2008 में, त हुन ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम शुरू कयो, बेनज़ीर भुट्टो जेको आहे सो स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे अञा बि आहे, जारी आहे। उहो स्किल जेको आहे सो माण्हुनि खे सेखारींदा आहिनि, मुख़्तलिफ़ स्किल्स जेको आहे सो उन में हूंदो आहे सॼी सिंध में जेको आहे, न सिर्फ़ु सेखारींदा आहिनि पर उन्हनि खे जेको आहे मज़ीबो बि ॾींदा आहिनि त भई अचो सिखो, ऐं जेको आहे उन में वधीक पंहिंजो स्किल्ड वर्कर जेको आहे न उनखे पोइ परवाह न हूंदी आहे त उनखे एम्प्लॉयमेंट जेको आहे पंहिंजी प्राइवेट बि वञी जेको आहे टीवी थो सिखे, को पंहिंजो प्लम्बर आहे, को इलेक्ट्रिशियन आहे, का ॿिया जेके स्किल्स आहिनि जेके आहिनि उहो पोइ स्किल। हाणे ॻाल्हि इहा आहे त अनस्किल्ड वर्कर जेको आहे उनखे प्रोटेक्शन ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं उनखे प्रोटेक्शन आहे बि, कानून जेकॾहिं असां वटि आहे हिकिड़ो पंहिंजो टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट एक्ट 2015 जो, उन में जेको आहे तव्हां उनखे जेकॾहिं एक्ट खे पढ़ो त उन में एॾो तहफ़ुज़ आहे मज़दूर खे, पर उन में कुझु लिकनास बि आहिनि, वीकनेस। मज़दूर खे तहफ़ुज़ ॾियारणो आहे, हितां कंटिन्यू कंदासीं। कॉल शामिल कंदा, कॉलर असांखे जॉइन कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाकु भेण मुंहिंजी। केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अलाए शुक्र आहे अदी, मां शाज़ा पई ॻाल्हायां कासमाबाद खां। जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? कीअं आहे तबियत तव्हांजी? बिल्कुलु ठीकु आहे मुंहिंजी भेण, तव्हांजी दुआऊं आहे। अॼु त इलाही सुठा पिया लॻो फराक में। कुर्ब तव्हांजा, कुर्ब प्यार आहे तव्हांजो। ऐं प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं पियो लॻे प्रोग्राम? को सवाल करणु चाहींदा? इलाही सुठो पियो लॻे तव्हांजो प्रोग्राम। एतिरो सुठो न आहे की तव्हां होस्टिंग सुठे ते करे ॾी। अरे अरे, कुर्ब तव्हांजा, महिरबानी महिरबानी। इहे मोहबतूं आहिनि, तव्हांजे करे कोशिशूं आहिनि, जारी रखजनि थियूं। सॼी सिंध टीवीअ जी जेका सॼी सिथ आहे सा इन करे ई थी इहे सभु कम करे, इहे सभु महिनतूं कनि त जे तव्हांजे अॻियां थोरो सुठो क्वालिटी कॉन्टेंट असां आणियूं, ऐं कचहरी कयूं त सुठी कचहरी हुजे। महिमान बहितरीनु असांखे जॉइन कयो आहे, ॾाढा सुठा महिमान आहिनि। ऐं लेबर डे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, तव्हां लेबर डे जे हवाले सां छा चवणु चाहींदा? अदी असां इहो चवणु चाहींदासीं त मज़दूर बिल्कुलु मज़दूरी कंदा आहिनि, ठीकु आहे न, असांजे पासे में मज़दूरी कंदा आहिनि, त वरी शाम थींदी आहे त वरी मंशा में पैसा ॾाए थींदा आहिनि। इहो ग़लति आहे न अदी? हा बिल्कुलु,
इहा ई ॻाल्हि आहे जाहिलियत जेका वधी थी वञे ऐं पंहिंजो सॼो जेको तालीम जी कमी आहे ऐं इन शइ जी कमी आहे सो बसि इहे आहिनि अनफॉर्चुनेटली इहे सभु हक़ीक़तूं आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻो वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई प्रोग्राम ॾिसंदा रहो थैंक यू सो मच जी सर तव्हां कंटिन्यू कयो त ॻाल्हि उहा जेका स्किल ऐं अनस्किल्ड वर्कर जी जेका ॻाल्हि आहे उहो मसइलो जेको आहे सो ऐं असां वटि जेको प्रोग्राम आहे सिंध गवर्नमेंट जो जेके नंढनि लफ़्ज़नि में जेको आहे सो BBSYD चवंदा आहिनि जेको आहे न यूथ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जेको बेनिफिट जो उन में सुठो ॾाढो कमु कयो आहे जेको आहे माण्हू तमामु घणा उनखे स्किल डेवलपमेंट उन्हनि जी थी आहे मुख़्तलिफ़ उनखे एम्प्लॉयमेंट मिले थी पई त चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे जेकॾहिं पाण जो पंहिंजे वैल्यू एडिशन करणी आहे पंहिंजे लेबर में जेको आम लेबर मिले थो सॼी सिंध में त उनखे वैल्यू एडिशन इहा आहे त उहो स्किल सिखे हड़ऊं वड़ऊं ॾेई बि स्किल सिखे जेको आहे उनजी सिर्फ़ु हिते डिमांड आहे स्किल वारे जी पर ॿाहिरि बि तमामु घणी उनजी डिमांड आहे ॿाहिरि वञे बि उनखे ॾाढी सुठी पेमेंट थी यानी कहिड़ी चार्जिस मिलनि था जेको आहे पंहिंजे स्किल जा सो पर ॿाहिरि बि वञणु जेके आहे इहो वधी वियो आहे हिन शइ जो रेशो त माण्हू पंहिंजे मुल्क में मज़दूरी कनि इन खां बहितर प्रिफर था कनि त ॿाहिरि वञी किथे मज़दूरी कनि पोइ जेको उहो मज़दूर ॿाहिरि वञी थो करे उनजी ज़िंदगी पोइ छा आहे या छा वाक़ई में इहो बहितर आहे डेवलपमेंट का अचे थी उनजी लाइफ में डेफिनेटली डेवलपमेंट अचे थी ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त उहो बि वॾी सेक्रीफाइस थो करे पियो उहो वीचारो वञे थो ॿाहिरि पंहिंजे मुल्क पंहिंजी फैमिली पंहिंजो ख़ानदान छॾे जेको आहे सो वञे थो जेकॾहिं पंहिंजो मिडल ईस्ट में की जेके अरब कंट्रीज़ आहिनि जिते पेट्रोल आहे त उन घटि में घटि इहो आहे त उनजी जेका पंहिंजो पैसा जेका उनखे मिलनि था पंहिंजे जेको स्किल आहे या अनस्किल्ड आहे त लेबरर करे थो पियो त हितां खां सुठी उनखे चार्जिस मिलनि था पिया पर ॻाल्हि इहा आहे त उते बि उनजी जेको बचति करे थो पियो बचति करे थो त जेको आहे सो उहो पंहिंजी उहो जेके सेक्रीफाइस करे थो उनजो जेको उते वीचारो जंहिं स्टाइल में रहे थो जंहिं स्टाइल में खाए पीए थो उते वेहे थो त उहो कुर्बानी ॾिए थो तॾहिं वीचारो घर ॿ पैसा जेको आहे सो मोकिले थो पियो हिते पंहिंजे मुल्क में उनजा फैमिली बि जेको आहे सो पोइ सुठी रहे थी पई पर ॻाल्हि इहा आहे त उनजी वॾी सेक्रीफाइस आहे पंहिंजो वतन छॾणु ऐं पंहिंजी फैमिली छॾणु ऐं उते वञी जेको आहे जिन कंडीशन्स में उहो रहे थो जेकॾहिं तव्हां फस्ट हैंड वञो मां फस्ट हैंड ॾिसी आयो आहियां दुबई हुजे या सऊदी अरब हुजे त तव्हां ॾिसो थो जेको आहे हितां जा असांजा वीचारा कहिड़े पंहिंजो कंडीशन्स में रहनि था बिल्कुलु ईअं ई आहे ॾाढी ॾुखी हुननि जी ज़िंदगी आहे सर तव्हां ब्रेक खां अॻु में हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हि पिया कयो ऐं उन शइ खे मां चाहींदसि त तव्हां कंटिन्यू कयो जी मुंहिंजो अर्ज़ु असांजो इहो आहे ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन काफ़ी तजावीज़ ॾिनियूं आहिनि तमामु सूबाई हुकूमतनि खे बि छो त 8वीं तरमीम खां पोइ जेको आहे एजुकेशन जेको आहे उहो सब्जेक्ट आहे सिंध गवर्नमेंट जो या पंजाब या जेका बि सूबाई हुकूमत आहे असां अर्ज़ु कयोसीं त पहिरीं ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो कोई बि वोकेशनल ऐं टेक्निकल सब्जेक्ट जेको आहे मिक्सचर ऑफ डिफरेंट टेक्निकल सब्जेक्ट हिकिड़ो इंट्रोड्यूस कजे मैट्रिक सिस्टम जे अंदरि यानी कि 10 क्लास ॿार पास करे त उन खां पहिरियां ई एलिमेंट्री स्कूल में 6, 7, 8, 9, 10 में जेको आहे उहो हिकिड़ो ट्रेड सिखे डिफरेंट टेक्निक सिखे यानी उहो ई मसइलो आहे त असांखे हर पाकिस्तानी खे हुनरमंद ठाहिणो आहे हिकिड़ी ॻाल्हि त जेके स्कूल गोइंग आहिनि जेके आउट ऑफ स्कूल आहिनि 2 करोड़ 60 लख ॿार उन्हनि जे लाइ बि असांखे हिकिड़ो फॉर्मल एजुकेशन हिकिड़ी नॉन फॉर्मल एजुकेशन आहे सिंध गवर्नमेंट हीअं रिसेंटली उन ते कमु बि कयो आहे जंहिंजी तजावीज़ असां कई सालनि खां ॾियूं पिया पूरे पाकिस्तान में कि उन्हनि जे लाइ हिकिड़ो एलिमेंट्री स्कूल जे अंदरि ई आफ्टरनून स्कूल प्रोग्राम हुजे उहे स्कूल आहिनि जेके 40 खां 50% कॉस्ट तव्हांजी घटिजी थी वञे असां प्राइवेट स्कूल्स तव्हांजे वॉलंटियर करण लाइ तयारु आहियूं उन बिल्डिंग में बिल्डिंग जो किरायो न हूंदो असांखे जीअं साईं जन ज़िक्र कयो ईअं बेनज़ीर साहिबु आहे उन वक़्तु 2008 ऐं 7 खां पोइ हिकिड़ी वोकेशनल बॉडी बि हिकिड़ी अथॉरिटी बि क़ाइमु थी ऐं उन बि पंहिंजो कमु शुरू कयो पर उनजो कमु वॾे मास लेवल ते तॾहिं थींदो जॾहिं उहो असां प्राइवेट स्कूलनि सां पार्टनरशिप करणु नेटवर्क थिए असां आफ्टर स्कूल प्रोग्राम जी तजवीज़ उन में बि ॾिनी आहे कि असां उते अहिड़ा कुझु कोर्स आहिनि कुझु में त टेक्निकल लैब घुरिजे असांखे ज़ाहिर आहे उहो लैब इस्टेब्लिश करण में तकलीफ़ आहे जीअं कंप्यूटर लैब मौजूदु हूंदी आहे ऐसा कुझु शयूं असां रखी था सघूं असां उन्हनि खे जेको नॉन फॉर्मल एजुकेशन आहे नॉन फॉर्मल एजुकेशन में जंहिं वॾी उमिरि जा ॿार हूंदा आहिनि जेके स्कूल न वेंदा आहिनि उनखे असां उन स्कूल में ट्रेनिंग ॾियूं ॿियो असांजो विंग आहे टोटल टेक्निकल कोर्सिस हुजनि 6 महीने जा साल जा टियों हिकिड़ो प्रपोजल ॾिनोसीं जो मैट्रिक जे अंदरि हिकिड़ो टेक्निकल सब्जेक्ट ज़रूरी आहे हर ॿार जेको मैट्रिक पास करे यानी 10 क्लास पास करे उन वटि हिकिड़ो टेक्निकल बि हुजे उन मां उनजी इंट्रस्ट डेवलप थींदी चाहे हीअ एयर कंडीशनिंग जी टेक्नीशियन ॾे वञे थो हीअ बाइक जी टेक्नीशियन वञे थो कंप्यूटर ॾे वञे थो IT ॾे वञे थो या काई बि ॿी फील्ड थी सघे त उन वटि हुनजो रुझान क़ाइमु थींदो ऐं चौथी ऐं 5वीं शइ असां चईसीं त तव्हां असांखे जेके ॿार मैट्रिक खां पोइ वीचारा टेक्निकल बोर्ड खां 3 साल जो डिप्लोमा कंदा आहिनि उन्हनि खे तव्हां अलॻि हिकिड़ी क़ौम सम्झंदा आहियो पोइ उहो बि नथो करे सघे उहो सिर्फ़ु BTech थो करे सघे या बैचलर ऑफ टेक्निक त उनखे असां रिक्वेस्ट कईसीं त तव्हां उनखे FSC जे इक्विवेलेंट कयो
हू बि अलहमदिल्ला रियलाइज़ कयो गवर्नमेंट कि हींअर उन्हनि खे स्टेटस ॾिनो आहे त हीअ FSC जे इक्वलेंट आहे। जेकॾहिं कंहिं डिप्लोमा एसोसिएट इंजीनियर जो कयो आहे ऐं हू BE जे अंदर बि एडमिशन वठी थो सघे, त असांखे सभिनि खे पंहिंजो पाकिस्तानी सम्झणो आहे। इन्हनि ॿारनि खे नॉन जेको टेक्निकल या लेबर जेका अनस्किल्ड लेबर आहे उन खां कढणो आहे, उनखे हुनर सेखारिणो आहे। केतिरा ॿार नौकरियूं कंदा, ऐं ही सभिनि खां वॾो आहे असांखे पंहिंजी क़ौम खे पढ़ाइणो आहे, पढ़ियल लिखियल पाकिस्तान ठाहिणो आहे। पढ़ियल लिखियल पाकिस्तान ई हाणे जेको फ्यूचर जो विजन आहे सो इहो ई आहे त नौकरी करण खां बहितर आहे त माण्हू पंहिंजो को बिज़नेस कयो, पाण को कारोबार कयो, छो त हाणे इहो ई वक़्तु आहे जेको ॾिठो वञे त जेका अगरि असां थोरो दूर अंदेशी रखूं ऐं 10 साल 15 साल खां पोइ जो अगरि सोचूं त नौकरियुनि जो को आसरो ई न आहे। नेट सर्वाइवल उहो ई आहे जंहिंजो को पंहिंजो कारोबार हूंदो। बहितरीनु ॻाल्हि ॿोल आहे, जारी कंदासीं। सॉन्ग ॿुधूं था। बदलाई साहब कहिड़ो असांखे गीत था ॿुधायो अॼु? शाम होते ही शाम होते ही चरागों को बुझा देता हूँ, दर्द दिल काफी है तेरी याद में जलने के लिए। रहता हूँ मैं तन्हा तन्हा, रहता हूँ मैं तन्हा तन्हा, अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा, अपने शहर के लोगों में। कोई नहीं है अपना चेहरा, कोई नहीं है अपना चेहरा, अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा, अपने शहर के लोगों में। कोई नहीं है अपना चेहरा, अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा, अपने शहर के लोगों में। कौन करे अब हमसे बातें चाहत की अपनायत की। कौन करे अब बातें हमसे चाहत की अपनायत की। आन बसा है दिखलावा सा, आन बसा है दिखलावा सा, अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा, अपने शहर के लोगों में। कोई नहीं है अपना चेहरा, अपने शहर के लोगों में रह
तेरी आंखें कैसी हैं। मैं क्या जानूं तेरी जुल्फें, तेरी आंखें कैसी हैं। चांद खुशी का नजर न आया, चांद खुशी का नजर न आया। अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा। अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा। हमने जानो दिल से असगर, हद से बढ़ कर प्यार किया। ये मैं दो लफ्ज़ ज़रूर इस शायर के बारे में बोलूँगा। ये लाहौर का था, मेरा बड़ा अच्छा दोस्त था, लेकिन अभी इस फानी दुनिया में तो नहीं रहा है। मैं अपना कर्जा उतारा हूँ दोस्ती का। हमने जानो दिल से असगर, हद से बढ़ कर प्यार किया। हमने जानो दिल से असगर, हद से बढ़ कर प्यार किया। लगता हूँ मैं अब भी पराया, लगता हूँ मैं अब भी पराया। अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा। अपने शहर के लोगों में कोई नहीं है अपना चेहरा, कोई नहीं है अपना चेहरा। अपने शहर के लोगों में रहता हूँ मैं तन्हा तन्हा। अपने शहर के लोगों में, अपने शहर के लोगों में, अपने शहर के लोगों में। वाह 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 वाह, ज़बरदस्त बेहतरीन कलाम, ज़बरदस्त शायरी, ज़बरदस्त कंपोजिशन। नाज़रीन साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था, गुफ्तगू कंदासीं, कचहरी कंदासीं महिमाननि सां वधीक। किथे न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त कचहरी कयूं था पिया। ज़बरदस्त महिमान असां सां गॾु आहिनि, उन्हनि जॉइन भी कयो आहे। ज़हरा जॉइन किया। ज़हरा सां इहो मां पुछणु चाहींदसि, ज़हरा आपने जिक्र किया कि सऊदी लाइसेंस्ड कोई एक प्लेटफॉर्म है, यूट्यूब चैनल है। अच्छा, उससे यहाँ पे जो बैठी हुई स्किल्ड खातून है उसको क्या फ़ायदा हो सकता है? ये हो सकता है बिकॉज ऑब्वियसली मैं यहाँ काम करती हूँ जिस चीज़ का, तो हम उस चीज़ को प्रमोट कर सकते हैं। तो कुछ ऐसा होगा, हो सकता है कि ये पॉसिबिलिटीज़ हैं कि जैसे आप तो रिप्रेजेंटेटिव है ना यहाँ की, पाकिस्तान से जो भी इस को रिप्रेजेंट कर रही हैं, तो कुछ वहाँ पे प्रोग्राम्स होते होंगे, कोई वर्कशॉप्स होती होंगी, कुछ सेमिनार्स होते होंगे जो यहाँ की खातून लेडी वहाँ जाके अगर स्किल होके कुछ ट्रेनिंग लेकर आए तो उसको रोज़गार में मदद हो सकती है। बिल्कुल हो सकता है, बिल्कुल हो सकता है। और ये आपने एक अच्छा आइडिया दिया है, बल्कि इसको वी कैन लुक इनटू इट कि इस तरह का कुछ हो कि लोग यहाँ से जाके वहाँ थोड़ा ट्रेनिंग लें और उसको आके, क्योंकि जैसे अक्सर ऐसा होता है ना कि आप जब स्किल की बात करती हैं
तो हम पाकिस्तान में हमारा एक अलग एक तरीका है, हालांकि स्किल्ड है नो डाउट, लेकिन यही मेकअप आर्टिस्ट, यही जो एक ब्यूटिशियन और यही स्किन केयर के जो प्रोडक्ट्स हैं, यही सारे काम अगर आप दुबई में जाके कर रही हैं, सऊदी में जाके कर रही हैं, या किसी भी XYZ दूसरे मुल्क में कर रही हैं, तो वहाँ की कुछ अलग टेक्निक्स होती हैं वो आप सिखाती हैं। बहुत अच्छे ऐसे इंस्टीट्यूट्स भी होते हैं जो उन मुल्कों के जो इंस्ट्रक्टर्स होते हैं उनको दावत देते हैं कि इधर आएँ और आकर आप हमारे वर्कशॉप अटेंड करें, हमारे बंदों को आप वहाँ की स्किल्स सिखा के जाएं अलग तरीके से। ये हम करते हैं बाय द वे, बिकॉज़ जो मेरा पार्लर है जिसमें हम लोग अब ट्रेनिंग करते हैं, ठीक है, उसमें आप यकीन करें कि हमारी जो ट्रेनर्स हैं, मिसाल तौर पर मैं माई सेल्फ और मेरी जो और कुछ जो है वहाँ से जो यहाँ आई हुई है ख़वातीन, वो आके यहाँ ट्रेनिंग देती हैं। ज़बरदस्त, तो आप समझे, मैं यही पूछना चाह रही थी कि देती हैं आप लोग वहाँ का कुछ वो करती हैं? जी बिल्कुल, हमारा जो इनिशिएटिव है उसमें जो हम कोर्स है उसको हम अपनी तरफ से इंटरनेशनली उसको वो करते हैं प्रमोट, और बाहर से ही, सऊदी अरब से ही हमारी ट्रेनिंग है सारी, तो वही ट्रेनिंग हम यहाँ आके आगे देते हैं, बिल्कुल देते हैं। तो जितनी हमारी स्टूडेंट्स हैं उनमें मैं डायरेक्टली इन्वॉल्व हूँ, और मेरी जो ट्रेंड जो पर्सनैलिटीज़ यहाँ मौजूद है पहले से, वो भी आए कोर्स देती रहती है। ज़बरदस्त, बेहतरीन। अच्छा, कितना ये अच्छा लगता है। और जब वो आपकी वर्कर्स कभी फिर वो आपको कहें कि अब मैं अपना सैलून खोल रही हूँ, अब मैं, क्योंकि अपना एक प्लेटफॉर्म मुझे चाहिए ग्रो करने के लिए, क्योंकि अब जिम्मेदारी बढ़ गई है, घर चलाना है और वो इंडिपेंडेंट हो रही है। एक औरत को इंडिपेंडेंट करना, उसको एम्पावर करना, इससे बेहतर खिदमत मैं समझती हूँ हो नहीं सकती माशरे में, जो आप करती हैं। बिल्कुल, थैंक यू सो मच। बस ये है कि हम ये सोचते हैं कि जो लोग यानी कुछ नहीं कर सकते, वो फंसे हुए हैं, उनको एक रास्ता दें कि वो अपनी मदद कर सकें। कितनी ख़वातीन होती हैं उनके पास कोई नहीं मदद करने के लिए, बाप बूढ़े हो चुके हैं या इस तरह से हस्बैंड नहीं है, बच्चे हैं, तो वो एक कम्प्लीटली डिपेंडेंट हो जाती हैं कि वो मांगते ही रहें। तो हम ये चाहते हैं कि ज़रा वो अपने पैरों मांगने से अच्छा है कि आप खुद हुनरमंद हो जाए, स्किल सीख ले, जो चाहे सब चीज़ें आपका साथ छोड़ सकती हैं। उम्र के साथ एक ऐसी एक एज आती है जहाँ पर आपकी एज भी बहुत ज़्यादा हो जाती है, लेकिन हुनर आपके साथ रहता है। हाँ जी, वो आप ताहयात उस चीज़ को यूटिलाइज़ कर सकते हैं। बहुत अच्छी बात है जी। सर आराइन साहब, तव्हां ॾाढो सुठो ज़िक्र पिया कयो पिया, ऐं असांजो पिनल भुट्टो साहब जेके रेगुलर कॉलर भी आहिनि, उन्हनि ॾाढो सुठो पॉइंट बि हिकिड़ो मेंशन करायो। मां चाहींदसि त उन ते ॻाल्हायूं। त वाक़ई में जीअं उन्हनि चयो हो त गवर्नमेंट स्कूल ऐं उन में जेके टीचर्स आहिनि उन्हनि जी सैलरीज़ ऐं वरी प्राइवेट स्कूल्स जे टीचर्स जी जेके सैलरीज़ आहिनि उन्हनि में एॾो फ़र्क़ु आहे, त पोइ छा था सम्झो त इहे सभु शयूं, इहे चेंजिस कीअं बहितर करे था सघजनि, या इन्हनि में छा थो कमु करे? बिल्कुलु साईं जेको आहे सवाल कयो, ऐं हर ॿिए या टे माण्हुनि जो इहो सवाल आहे, ऐं हुन जे माइंड में आहे त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त गवर्नमेंट स्कूल्स में जेके ट्रेन टीचर्स जी ॻाल्हि हूंदी आहे, हिन में प्राइमरी टीचर्स स्केल आहे, वरी HST ताईं बि आहे, अॻिते बि आहे, त उनजो हिकिड़ो क्राइटेरिया आहे, जैसे B.Ed कयल हूंदो आहे, ग्रेजुएशन मास्टर्स अकॉर्डिंगली हूंदो आहे। हींअर त ख़ैर पोइ प्राइवेट सेक्टर जे अंदरि प्रॉब्लम इहा आहे त जेको साईं जन हिकिड़ी ॻाल्हि कई त हू जेको 4-5 हज़ार पघार वठण वारी हिकिड़ी मैट्रिक पास या फेल जेका टीचर आहे, हू बि पढ़ाए पई, डिलीवर त करे पई, ऐं कुझु न कुझु उन ॿार खे रेगुलर क्लासिस थियनि थियूं, ऐं उन्हनि जो इहा बि निशानदेही साईं जी हुई कि हू गवर्नमेंट टीचर जेको 30-40-50 हज़ार पघार वठे थो, ऐं हू प्रॉपर स्कूल में क्लासिस ई कंडक्ट नथो करे पियो, ऐं पघार बि खणे थो ऐं ॿिया कम थो करे। त ॻाल्हि त उन्हनि जी इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे। हींअर मां तव्हांखे सिर्फ़ु इहो चवंदुमि त ॾिसो, प्राइवेट सेक्टर जा प्रॉब्लम्स आहिनि, ऐं उन्हनि खे उन प्रॉब्लम्स खे असांखे एड्रेस करणु घुरिजे। ऐं ॻाल्हि इहा, क़वानीन हिते मौजूदु आहिनि। हिकिड़ो कानून ई बि आहे, हींअर रिसेंटली गवर्नमेंट बि कयो आहे अपग्रेड, त जेको टीचर लाइसेंस याफ़्ता हुजणु घुरिजे, ऐं ही सिंध गवर्नमेंट जो क्रेडिट आहे, मिनिस्टर एजुकेशन सरदार शाह साहब जो क्रेडिट आहे कि फर्स्ट टाइम पाकिस्तान में लाइसेंस टीचर जे लाइ हुननि इनिशिएट कयो आहे, उनजो पूरो मैकेनिज़म ठाहियो आहे लाइसेंस लाइ अप्लाई करनि। पर उन्हनि जे लाइ हिकिड़ी मिनिमम एलिजिबिलिटी आहे कि जीअं ग्रेजुएट्स हुजनि, टेस्ट ॾियणो पवंदो, उन्हनि जी का ट्रेन टीचर्स हुजनि, B.Ed या जेका बि डिग्री हुन वटि हुजे, तॾहिं हू टेस्ट खां पोइ हुनखे लाइसेंस इशू थींदो। पर उनजो पोइ हक़ आहे 32,500 रुपया मिनिमम त घटि में घटि हुजे प्राइवेट सेक्टर में। पोइ ज़ाहिर आहे छू 5-8-10 हज़ार पघार ॾींदा रूरल एरियाज़ में। सिटी हिन एरिया में त कराची जहिड़े अर्बन एरियाज़ में त 15,000-20,000 में बि टीचर अवेलेबल कोन्हे, छो त हू ऑनलाइन कमु करे करे जंहिंजे बि स्किल्स आहिनि न, उहो ऑनलाइन टीचिंग करे बि जो आहे 50,000 कमाइनि पियूं या कमाइनि पिया। सो गुज़ारिश इहा आहे कि
हाणे मां तव्हां थोरो सो हिकिड़ो ॿुधाईंदुसि त क़वानीन में 1963 ऐं जो कानून जेको पहिरियों दफ़ो ठहियो उन वक़्तु एमरजेंसी नाफ़िज़ हुई, पाकिस्तान नओं ठहियो हुयो ऐं उन खां पोइ 73 जो कानून आयो त उन वक़्तु त इहो हुयो प्राइवेट सेक्टर खे दावत हुई कि पाकिस्तान खे पढ़ायो, हिजरत करे आया हुया माण्हू, वण जे हेठां वेही ॿिनि जुमलनि में वण जे हेठां वेही बि पढ़ायो ऐं उन वक़्तु जेके स्कूल क़ाइमु हुआ, इम्यूनिटी प्लॉट्स मिलनि पिया, जेको कुझु थिए पियो, गवर्नमेंट ग्रांट ॾिए पई बिल्डिंग ठाहिण जे लाइ, प्राइवेट सेक्टर खे सपोर्ट पई करे। टू एतिरे ताईं कि उन कानून जे मुताबिक़ जेकॾहिं प्राइवेट स्कूल जो बिल 100 रुपयो पघार जो हूंदो हुयो त 80 रुपया पघार जो गवर्नमेंट ग्रांट ॾींदी हुई, यानी कि जो मयार हुजे टीचर जो, पॉइंट टू बी नोटेड कि टीचर जी सैलरी एतिरी न हुजे जो हू जेको घटि पघार 10 रुपया फीस में पढ़ाए थो हू 100 रुपया पघार न ॾेई सघे, छो त गवर्नमेंट 80% ॾींदी हुई। इहो बिल्कुलु ऑन रिकॉर्ड ऑन एयर थो चवां तव्हांखे। पोइ 73 जो कानून ठहियो, पोइ नेशनलाइज़ेशन सभु कुझु थियो। हींअर गवर्नमेंट ॾिसो हींअर इहो आहे त जेकॾहिं 100 रुपयो तव्हांखे पोइ हिकिड़ो कानून ठहियो कि जेकॾहिं 1000 रुपयो फीस वठे थो ऐं हू स्कूल 4 फीसनि जे इक्विलेंट पघार ॾिए थो त गवर्नमेंट खे एतिराज़ न आहे। ही भी कानून हुयो हींअर न, पर कानून इनजो मतिलबु आहे हू 4000 पघार ॾिए पियो, पर बाद में ही क़वानीन ठाहिया। पर हाणे इहो ॿुधायो त जेको 32,000 ॾींदो पघार, छा इहे स्कूल वजूद में रहंदा जेके घटि फीस में? हिकिड़ो पॉइंट ॿुधो न, गवर्नमेंट रियलाइज़ कयो आहे कि गवर्नमेंट स्कूलनि में 9,250 रुपयो ख़र्च थी करे गवर्नमेंट स्टूडेंट जे मथां। इनजो मतिलबु आहे कि प्राइवेट स्कूल जी पघार जेको आहे, जेका फीस आहे उहो 9,000 खां घटि हुजण ई न घुरिजे। बस ठीकु आहे, ज़बरदस्त तव्हांजी ॻाल्हि हुई, घटि न हुजणु घुरिजे। पर जेके तव्हां इन कानून ॿुधाया, लॉज़ तव्हां ॿुधाया साईं जन खे तव्हां बि ॿुधो, उन लॉज़ ते इम्प्लीमेंटेशन नथी थिए, तव्हांखे इन जी वजह छा थी लॻे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जेके लॉज़ आहिनि ॾाढा सुठा आहिनि, उन्हनि लॉज़ में लिकुनाज़ बि आहिनि, उन्हनि लिकुनाज़ जो फ़ाइदो था वठनि पिया। मिसाल जी ॻाल्हि, हाणे तव्हांखे मां हिकिड़ो नंढो मिसाल ॿुधायां, जेको आहे जेको टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट एक्ट आहे, जेको मज़दूरनि जे लाइ ख़ासि करे जेको आहे 2015 जो एक्ट आहे, उन में तव्हां जेकॾहिं पढ़ो त मज़दूरनि खे एॾी यानी प्रोटेक्शन्स आहिनि, उन्हनि जी जेके एम्प्लॉयमेंट आहे, उन्हनि जा सैलरीज़ आहे, उन्हनि जी लाइफ जा, ऐं उन्हनि जी जेके बि पंहिंजे मेडिकल ॾियणो आहे, उन्हनि खे ॿारनि खे एजुकेशन ॾियणी आहे, इहे सभु जेके आहिनि सभु मौजूदु आहिनि। उन में हिकिड़ो सेक्शन आहे जेको आहे, जेको चए थो त भई पंहिंजो प्रोबेशनरी जेका आहे प्रोबेशनरी जेका एम्प्लॉयमेंट जो जेको तव्हांजो जेको नंढो हिकिड़ो सेक्शन, उन सॼो उहो एक्सप्लाइट कयो, सॼो कानून खे छॾे हाणे जेको एम्प्लॉयर आहे, जेको बि तव्हांजो सेठ आहे, उन खे एक्सप्लाइट थो करे पियो। छा थो करे, ठेकेदारी सिस्टम जेको आहे लेबर पंहिंजो मार्केट में, उहो इहो आहे त तव्हांजो 3 महीननि खां वधीक नथा रखनि पिया, यानी बाय बुक जेको आहे हिकिड़ो ठेकेदार वधीक लेबर्स खे हिकिड़ी फैक्ट्री में अनस्किल्ड वारी जी ॻाल्हि था कयूं, स्किल्ड वारो जेको आहे पंहिंजा टर्म्स कंडीशन ते थो कराए पियो, जेको अनस्किल्ड आहे उहो वॾी मुसीबत में आहे। उहो अचे थो हिकिड़ो हुनखे ठेकेदार हिकिड़ी फैक्ट्री में 89 डेज़ कमु कराए, वरी ॿी फैक्ट्री में 89 डेज़ कमु थो कराए पियो। त उहे जेके पंहिंजे लिकुनाज़ आहिनि, उन जो वॾो सॼो मार्केट तव्हां लेबर मार्केट तव्हां ॾिसो त इन हिकिड़ी लिकुने खे वठी ला जी जेको आहे प्रोबेशनरी वारे खे वठी, पोइ उनखे छा थो थिए पियो, उनखे जेको 3 महीने खां घटि आहे, उनखे को राइट नथो मिले पियो, न उनखे मेडिकल थो मिले, न उनखे मोकल थी मिले प्रॉपर, न उनखे मैटरनिटी लीव जेको पंहिंजो शइ आहे। त इहे शयूं जे कानून में न, इन खे हिकिड़े जेके नंढड़ा नंढड़ा ॻाल्हियूं आहिनि त उहे बि मज़दूर जे तहफ़ुज़ जे लाइ, पर उन्हनि मां जेके नाजाइज़ ऐं इलीगल फ़ाइदा वठी वरी जेको आहे जेके वरी वीक इम्प्लीमेंटेशन जेका कानून जी आहे, उन जा फ़ाइदा वठी जेको आहे पोइ सेठ पंहिंजो उहो ब्लैकमेल बि करे थो सेठ, त जेको आहे मां अहिड़ी एम्प्लॉयमेंट थो ॾियां, मां कमु थो कयां, मां ईअं थो कयां। ये सब शयूं जेके हिकिड़ी माफिया हाउस ठही वयूं उन असांजी सोसाइटी। पर ये सब तो इश्यूज़ आहिनि न हलीम साहब, इश्यूज़ असांखे ख़बर आहे, मसला ख़बर आहिनि, उन्हनि जा सोल्यूशन्स जे लाइ छा कजे, माना हल को छा निकिरजे, इन जो छा मतिलबु ईअं ई निज़ाम हलंदो रहंदो, या सजेशन्स तव्हां छा था सम्झो त हीअं कबो त कुझु बहितरी अची सघे थी, त उहे छा आहिनि? ॾिसो मसइलो इहो तव्हांजो जेको आहे सो ओवरऑल सुधरियल मुल्कनि में त जेको आहे सो तव्हांजा उते तव्हांजा जेके कलेक्टिव बार्गेनिंग एजेंट्स आहिनि, उनजे जेके यूनियन्स ठहियल आहिनि, उहे पंहिंजा राइट्स वठनि था पिया। असां वटि उहे बि कोन्हनि के, असां वटि जेको आहे सो मेन मज़दूर खे प्रोटेक्शन ॾींदी आहे, उनजी पंहिंजी जेकी यूनियन हूंदी आहे, उहा जेका आहे बार्गेनिंग कंदी आहे, उहा पंहिंजा राइट्स वठी ॾींदी आहे, उहे इन्हनि शयुनि खे एड्रेस कंदी आहे। पर हिते असां वटि वरी उल्टो आहे, उहे ख़ुदि जेके तव्हांजा यूनियन जा लीडर वॾा उहे सेट थी विया आहिनि, यानी जेके कलेक्टिव बार्गेनिंग एजेंट जेके आहिनि, तव्हां ॾिसंदो उहे डिफेंस में था रहनि पिया, यानी उन्हनि जा जेके आहिनि उहे उन्हनि खे मज़दूरनि खे उहे ख़ुदि एक्सप्लाइट था कनि पिया। मज़दूर वीचारो काॾे वेंदो, अकेलो मज़दूर त कुझु नथो करे सघे न, हिकिड़ी यूनियन ई जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो ॼणा असांजो जेको धणो जेको आहे धनारी जेकॾहिं कासाई थी वञे त पोइ त जेको आहे
कुझु कोन थींदो न। त इहे सभु शयूं कलेक्टिवली असांजी सोसाइटी में सभु कुझु पाण में मिली हर को पंहिंजो फ़ाइदे लाइ थो जेको आहे सोचे पियो। त ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट जो जेको पंहिंजो हुजणु खपे जेको आहे उहो आहे तव्हांजी इम्प्लीमेंटेशन कानून जी सख़्तीअ सां जेको आहे इहे शयूं ठेकेदारी सिस्टम ख़ासि करे जेको ठही वियो आहे असांजे मार्केट में इन ठेकेदारी सिस्टम खे ॾाढो डिस्करेज करण जी ज़रूरत आहे जेको आहे मज़दूर खे जीअं ॾाढी सुठी ॻाल्हि कई बिल्कुलु ईअं ई आहे ऐं इन शइ खे रियलाइज़ करणु घुरिजे इन शइ ते कमु करणु घुरिजे छो त उहे ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे इंडिकेट करणु तमामु ज़रूरी आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइबो नाज़रीन। ऐं बदरलाई साहब जी गीत जेके आहिनि मौसीक़ी जेके आहिनि इन्हनि सीरियस असांजी कचहरीअ में थोरो जेको आहे विच ते ख़ुशगवार माहौल मिलंदो आहे पर हींअर ब्रेक था वठूं साई था वठूं साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं नाज़रीन ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त कचहरी कईसीं ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल थी पंहिंजनि महिमाननि सां ऐं हींअर छो त ज़ाहिरा प्रोग्राम बि पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे अचे ऐं मां महिमाननि खे चाहींदसि त फाइनल कुझु ख़ासि मैसेजिस आहिनि जेके उहे अगरि ॾियणु चाहिनि असांजे नाज़रीन खे ऐं या लेबर डे जे हवाले सां भी। सो ज़ाहिरा तव्हां आपसे मैं गुजारिश करूँगी कि आप क्या फ़ाइनल मैसेज देना चाहेंगी क्योंकि आपकी जो पूरी अपनी ज़िंदगी है जो भी आप काम कर रही हैं वो बहुत अच्छा है। उम्मीद करते हैं कि आप करती रहें और इस चीज़ को मज़ीद बढ़ाएं और ग्रो करें और अल्लाह पाक आपको कामयाबी दे। क्या फ़ाइनल मैसेज देखने वालों को देना चाहिए? मैं बस ये कहूँगी कि मेरे ख्याल से लेबर डे है तो उस लिहाज से मैं ये कहना चाहूँगी कि लेबर्स के लिए और आसानियाँ हमें सोचनी चाहिए बिकॉज़ ये इनकी वजह से हम कितने काम हमारे आसान हो जाते हैं। तो बहुत ज़रूरी है कि हम इनकी ज़िंदगी और इनके काम को आसान करें। इनकी मे बी सैलरीज थोड़ी बढ़ाने की ज़रूरत है या इस तरह से उनको कुछ आसाइश दें उनके बारे में सोचें। आसानी फैलाने से अपनी ज़िंदगी में भी आसानी आती है। बहुत ज़बरदस्त बेहतरीन मैसेज। ऐं आरइन साहब तव्हां फाइनल ॾिसंदड़नि खे छा मैसेज ॾियणु चाहींदा? मुंहिंजो मैसेज हीअ आहे असांखे पढ़ियल लिखियल पाकिस्तान ठाहिणो आहे न सिर्फ़ु पढ़ियल लिखियल ठाहिणो आहे पर असांखे हुनरमंद पाकिस्तान ठाहिणो आहे। उनजे लाइ असांखे अहिड़ा इक़दाम वठणा पवंदा स्टेम्प एजुकेशन टेक्निकल एजुकेशन असांजे मैट्रिक सिस्टम में हुजणु घुरिजे ऐं असां कंदासूं त हीअ जेके सेल्फ एम्प्लॉयमेंट वधंदी पंहिंजो कारोबार पाण माण्हू कंदो नंढो कंदो पर पाण हुन वटि टेक्निक हूंदी फॉरेन में ॿाहिरि वेंदो त ॿाहिरि बि स्किल्ड लेबर में वेंदो ताकी जेको आहे न इहे ज़ातियूं जेकियूं लेबर सां नॉन स्किल सां थी रहियूं आहिनि उहे न थींदियूं। ख़ुदारा असांजे पाकिस्तान ॿियो टेक्निकल एजुकेशन सां गॾोगॾु IT जी ॾाढी इंपॉर्टेंट आहे। AI अची एजुकेशन ऐं IT जी जेका आहे सा ॼाण हुजणु घुरिजे ऐं पाकिस्तान खे तालीम याफ़्ता ठाहिणो आहे बाशऊर ठाहिणो आहे। ज़बरदस्त मैसेज हुयो साईं जन जो। जी हलीम साहब तव्हां छा फाइनल मैसेज ॾियणु चाहींदा? मुंहिंजो मैसेज जेको आहे सो मां जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ आहे त जेको आहे सो महिरबानी करे जेके जाली डिग्रियूं था वठनि MA BA जूं क्लरिकल डिग्री जी हाणे काई अहमियत कोन्हे का उहो ख़तमु थी वियो ज़मानो जेको आहे सो तव्हांजी इन्हनि डिग्रियुनि जो हाणे यूनिवर्सिटियूं भरियूं पयूं जेके MA जूं BA जूं डिग्रियूं था वठनि पिया ॿाहिरि चवंदा मार्केट में जेको आहे जॉब मार्केट में हुनजे लाइ कोई गुंजाइश कुझु कोन्हे को गवर्नमेंट सेक्टर ऑलरेडी सेचुरेटेड थी वियो आहे गवर्नमेंट में काई गुंजाइश कोन्हे। त महिरबानी करे उन्हनि नौजवाननि खे मां इहा रिक्वेस्ट कंदुमि त स्किल जी तरफ़ वञो हुनुर सिखो जीअं साईं चयो जेको आहे सो टेक्नोलॉजिकल जेको आहे सो हींअर ज़मानो जेको आहे दुनिया सॼी वञी टेक्नोलॉजी ॾे वञे पई नई नयूं जदीद टेक्नोलॉजी त अचनि था उन में जेकॾहिं हेॾान जेकॾहिं उन्हनि ते ईंदा त उहे जेके दुनिया खे लीड बि करे सघंदा ऐं घर वेठे उनखे घणो कुझु मिली वेंदो। बहितरीन ऐं थैंक यू सो मच वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी ज़बरदस्त मैसेजिस हुया नाज़रीन। ऐं मां चाहींदी आहियां त सोसाइटी जेका आहे ग्रो बि उहा कंदी आहे जॾहिं उनखे ख़बर हुजे त असांजा फ्लॉस छा आहिनि ऐं असांखे कहिड़ी जाइ ते कहिड़े क़िस्म जे कम जी ज़रूरत आहे त फ्लॉस असां हिकु ॿिए जा सुञाणूं ऐं जेको असांखे ख़बर हुजे त असांजी हिते कमी रहिजी थी वञे त पोइ उतां खां जॾहिं असां तव्हां पंहिंजी कमियुनि खे ओवरकम कंदव ऐं उनखे ओवरकम करण जे लाइ का महिनत कंदव त उहा ज़रूरु सफल थींदी। ॾाढो सुठो मैसेज हुयो ऐं बहितरीन ॻाल्हि ॿोल हुई नाज़रीन। अॼु मज़दूर डे आहे ऐं लेबर डे जे हवाले सां मज़दूर तबके खे हिकु दफ़ो ॿीहर लेबर डे ऐं असां सभिनी जी तरफ़ां तव्हांखे ख़राज तहसीन आहे इहो जेको ट्रिब्यूट आहे अॼु जो सॼो प्रोग्राम इहो सभु तव्हांजे नाले हुयो तव्हांजे लाइ हुयो ऐं उमेदु कयूं था त जेको आहे सो पंहिंजो तव्हां महिनतूं ऐं काविशूं ईअं ई जारी रखो
ऐं जेको आहे सो उमेदु आहे त ईंदड़ वक़्तु जेको आहे बहितरु हूंदो ऐं जेको ही ख़ूबसूरत ईंदड़ वक़्तु जॾहिं ईंदो तॾहिं ईंदो जॾहिं असांजा ॿार असांजा माण्हू सिहतमंद रहंदा उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे नाज़रीन त जेको पब्लिक सर्विस मैसेज मां स्टार्ट में बि चयो मां हींअर तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पोलियो जी 29 अप्रैल खां 5 मई ताईं शुरूआति थी चुकी आहे 5 ॾींहंनि जी मुहिम जी जेका सॼे पाकिस्तान में पोलियो वर्कर्स आहिनि जेके घर घर वञी 5 साल जे घटि उमिरि जे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारनि था। सिंध पंजाब बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा 73 ज़िला उन में 2.5 करोड़ खां घणा ॿार जेके 5 साल खां घटि उमिरि जा ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया था वञनि ऐं वालदेन खे दरख़्वास्त आहे त जॾहिं पोलियो जी टीम वर्कर्स जी टीम तव्हांजे दर ते अचे त तव्हां उनखे वेलकम कयो ऐं ज़रूरु पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो छो त असांखे पंहिंजनि ॿारनि खे उमिरि भर जी इन माज़ूरीअ खां बचाइणो आहे ऐं पंहिंजे मुल्क खे पोलियो खां आज़ादु मुल्क करे साबित करिणो आहे। सो हुकूमत जे इन क़दम में असां सभई साथ ॾियूं था पिया ऐं तव्हांखे बि गुज़ारिश आहे त तव्हां बि साथ ॾियो ऐं बहितरीनु इहो हिकिड़ो अमल आहे छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि असांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जेको आहे ताउन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स कयो आहे उहे ज़बरदस्त आहिनि ऐं आसान महीने जी किस्तुनि में तव्हांखे प्लॉट ॾियनि था 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर था कनि उन्हनि जा कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा तव्हां ॾिसंदा हूंदा नाज़रीन। सो बहितरीनु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आहिनि तव्हां इन्हनि खे कॉन्टेक्ट कंदा। उन सां गॾु जेको मूंखे वॉर्ड्रॉप पातल आहे सो बेंच मार्क प्रेट जी तरफ़ां आहे ख़ूबसूरत वॉर्ड्रॉप आहे ख़ूबसूरत ड्रेस आहे उन्हनि स्पॉन्सर कई हुई उन्हनि जो ताउन हुयो सो इन्हनि जा कॉन्टेक्ट डिटेल्स बि स्क्रीन ते ईंदा हूंदा तव्हां उन्हनि खे कॉल करे सघो था उन्हनि जूं कलेक्शन्स जेके आहिनि उहे ॾिसी सघो था। बहितरीनु ॻाल्हियूं हुयूं बहितरीनु असांजो प्रोग्राम हुयो ऐं ख़ूबसूरत मुलाक़ात मां चवंदी आहियां थींदी आहे असांजी हर रोज़ु थींदी आहे तव्हां सां बि थींदी आहे ऐं जॾहिं कॉलर्स शामिलु थींदा आहिनि अॼु बि जेके बि कॉलर्स शामिलु थी सघिया उन्हनि खे मां उन्हनि जी उन्हनि खे भलीकार कयोसीं उन्हनि जी थोराइती बि आहियां ऐं वरी जिन जी कॉल न लॻी सघी उहे ट्राए कयो सुभाणे वरी असांजी तव्हांजी मुलाक़ात थी थो सघे थी वञे का मुलाक़ात ॻाल्हि ॿोल पॉसिबल थी सघे कॉल तव्हांजी लॻी वेंदी त असां कचहरी कंदासीं ज़रूरु ऐं वेंदे वेंदे बादल राय साहिब जो कलाम आहे उहो ॿुधंदासीं ऐं तेसि ताईं तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो मूंखे बि दुआनि में यादि रखिजो। सुभाणे वरी मुलाक़ात कयूं था अलाह वरी बेरहम जनाले दिल पंहिंजी दर्दन जे हवाले दिल पंहिंजी हर रोज़ पई तक़सीम थिए हित केर संभाले दिल पंहिंजी अज चांडो की असां वेंजारी सैयद जरसाले दिल पंहिंजी बेदाद नगर में जिया के यादों पाले दिल पंहिंजी कोई मुखा पूछे छा जुदाईया कोई मुखा पूछे छा जुदाईया रोशनन जो शहर ॼण उंदाहिया रोशनन जो शहर ॼण उंदाहिया कोई मुखा पूछे छा जुदाईया कोई मुखा पूछे छा जुदाईया रोशनन जो शहर ॼण उंदाहिया कोई मुखा पूछे छा जुदाईया हाल झेले वया मुंहिंजा बेहाल थी हाल झेले वया मुंहिंजा बेहाल थी
शिकस्तो નથી દિલ શિકસ્તો નથી દિલ પરાઈયા દિલ શિકસ્તો નથી દિલ પરાઈયા કોઈ મોકા પૂછે છા જુદાઈયા કોઈ મોકા પૂછે છા જુદાઈયા इत्तफाक सां जॾहिं बि मिलियो आहे इत्तफाक सां जा रहियल ज़िंदगी जा रहियल ज़िंदगी बि रहियल ज़िंदगी बि विञाई आहे जा रहियल ज़िंदगी बि विञाई आहे कोई मोहा पूछे छा जुदाईया कोई मोहा पूछे छा जुदाईया रोशनियन जो शहर रोशनियन जो शहर ॼण अंधाईया कोई मोहा पूछे छा जुदाईया हाणे अकरम रहियो किथ ठिकाणो न हाणे अकरम रहियो किथ ठिकाणो न दोस्तन में रही दोस्तन में रही जो बि आई दोस्तन में रही जो बि आई कोई मोहा पूछे छा जुदाईया कोई मोहा पूछे छा जुदाईया रोशनियन जो शहर रोशनियन जो शहर ॼण अंधाईया ॼण अंधाईया कोई मोहा पूछे छा जुदाईया कोई मोहा पूछे छा जुदाईया मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।